बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुसारिको नाज़रीन प्रोग्राम सब बहराल में आऊं या तव्हांजी मेज़बान तेरी वाण अॼु ॾेकी जिथे बि हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं सभु को में आऊं तव्हां सभिनी खे ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदसि ल्यू बिस्किट तव्हां सभिनी लाइ ज़बरदस्त क़िस्म जी स्कीम खणी आयो जंहिंसां तव्हां खटे सघो था लातादाद इनाम घर वेठे जस्ट हिकिड़े सिंपल जे तरीक़े सां ल्यू जो को बि बिस्किट जेको प्रोमो पैक वठी ईंदा उन जे पोइ हिकिड़ी सिल्वर कलर जी हिकिड़ी चमकीली जॻह हूंदी उनखे जेके स्क्रैच करे उन खां पोइ उन में कोड हूंदो उहो कोड हिकिड़े नंबर ते इंटर कंदा नंबर आउं ॿुधाईंदमि 03167225225 खां उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी कॉल ईंदी कॉल खां पोइ उहो ई जेको स्क्रैच थियल कोड उन में एंटर करे लातादाद इनाम ऐं करोड़पति बणिजी सघो था त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो हिन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और राज़वी टपाल मेज़बान चाहे है टपाल मेज़बान जे तावन सां असांजे प्रोग्राम सुबुह में में ते ढाबो सजियल आहे जिथे अदा सजाद कयूं भली कार कंदमि भली कार अदा सजाद कीअं आहियो ठीकु आहियो हिकिड़ी टपाल मेज़बान जी बहितरीनु चांहि ठाहे असांखे पीआरींदा थोरी देरि खां पोइ असां इंजॉय कंदासीं ऐं टपाल मेज़बान जी ख़ासियत बि आहे हिकिड़ी बहितरीनु अगरि कंहिंसां का दिलि जी ॻाल्हि करणी आहे त सभु खां जेको टपाल मेज़बान जो चांहि जो कप उनखे पीआरे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि आसानी सां करे सघो था ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं जीअं त नज़े ख़ैर सां बहार जी मौसम स्टार्ट थी आहे बहार में अलॻि अलॻि तरीक़े सां रंगारंगी जेके ख़ूबसूरत रंग बिरंगी गुल बूटा असांखे नज़र ईंदा ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असां जॾहिं स्कूल्स या पेरेंट्स जॾहिं ॿारनि खे इन शइ में इंट्रस्ट वठाईंदा आहिनि त बाबा हीअ अच्छा काफ़ी हद ताईं मूंखे जीअं नॉलेज अगरि मिले थी असां पंहिंजी किताबुनि में इन्हनि में जीअं त सिंधी निसाब में त घटि ई अॼुकल्ह प्राइवेट स्कूल जेको आहे सिंधी निसाब खे थोरो पुठिते कयो आहे लेकिन उन हवाले सां चवंदमि त ॿारनि खे पंहिंजी ॿोली में इन्हनि गुलनि जा नाला अचणु घुरिजनि अॼु आउं सॼे व्यूवर्स खे पंहिंजे कॉलर्स खे चवंदमि त अगरि उहे कॉल में शामिलु थियनि था त काफ़ी जेके बि उन्हनि खे गुलनि जा नाला सिंधी में यादि आहिनि त ज़रूरु असां सां शेयर कंदा आहिनि छा त ख़बर पइजी वेंदी अवेयरनेस थींदी त असांजे ॿोली में त ख़ूबसूरत ख़ूबसूरत सिंधी में नाला जेके अक्सर तौर ते असां इंग्लिश में ई पढ़िया आहिनि या उर्दू में ॿुधा आहिनि पर पंहिंजी ॿोली में इन्हनि गुलनि खे इन्हनि ख़ूबसूरत रंगनि खे छा सॾिबो आहे इहे बि असांजे ॿारनि खे नॉलेज अचणु घुरिजे ऐं जितना बि असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि पंहिंजे करियर जे हवाले सां पंहिंजे प्रोफेशन जे हवाले सां पंहिंजी लाइफ जे हवाले सां शेयर कंदा आहिनि असांखे अवेयरनेस ॾींदा आहिनि ऐं छा थींदो आहे त असांखे जेको आहे लाइफ जा अप एंड डाउन्स जी ख़बर पइजी वेंदी आहे त बाबा हिते अगरि ज़िंदगी में अहिड़ो मोड़ अचे थो त छा करणु घुरिजे कहिड़े हवाले सां पैटर्न या कहिड़े क़दम सां क़दम खणणु घुरिजे अच्छा जिथे ॾिसो ख़ुशियूं आहिनि उते तकलीफ़ूं बि इलाही हूंदियूं आहिनि उते वरी ख़ासि उते अलाह साईं जा उहे अलाह साईं जा जीअं ॾिनल हिकिड़ा बाना हूंदा आहिनि जेके अलॻि सां उन्हनि खे अहसासु करिणो हूंदो आहे अहसासु सभिनी में हूंदो आहे लेकिन ख़ासि उते कुझु माण्हू जेके हूंदा आहिनि मूंखे वधि में वधि इंसान ज़ात जो जानवरनि जो ख़ासि उते अलाह साईं जी ख़लकियल हर शइ जो अहसासु हूंदो आहे उहे हिकिड़ा हूंदा आहिनि सोशल वर्कर जेके हर समाज खे हर नज़र सां ॾिसंदा आहिनि बग़ैर के गर्ज़ जे बग़ैर के मतिलब जे उहो समाज जी जेके ख़िदमत कंदा आहिनि शेवा कंदा आहिनि के पंहिंजे इलाइक़नि खे ॾिसंदा आहिनि के पंहिंजे माण्हुनि खे ॾिसंदा आहिनि उन्हनि जे हवाले सां जेके बि मसइला सां इशूज़ हूंदा आहिनि उन हवाले सां ई जेके अॼु असांजे प्रोग्राम सुबुह मिलण में जेके प्रोग्राम में उहे गेस्ट शामिल आहिनि ख़ासि तौर ते तालीम जे हवाले सां उर्दू जे हवाले सां या महांगाई जा मसइला सिहत जा मसइला इवन के उन्हनि जे जेके ॻोठ सां उन्हनि जे इलाइक़े सां को बि कंहिं थर जे हवाले सां अगरि को बि कंहिं इंडिविजुअल कंहिं पर्सन खे इशू हूंदो आहे त मूं हमेशह त उन्हनि खे उनजे हक़ में आवाज़ु उथारे ते ॾिठो आहे हमेशह सोशल पेज ते उन्हनि जो को न को स्ट्रेट या को न को बयानु बाक़ी ॾिसंदा आहिनि थर वज़ाए तव्हांजा जेको अॻवान बि आहिनि अचो त नाज़रीन अचो उन्हनि खे भली कार कंदासीं अरबाब इब्राहिम राइमो साहिबु तव्हांखे भली कार कीअं आहे ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक काफ़ी ॾींहंनि खां पोइ आयो इहा ई थर जी थोरी कमकार हुया थर जे हवाले सां तालीम सिहत जे हवाले सां कुझु माण्हू जा कमकार कॾहिं उमरकोट कॾहिं कराची एतिरो टाइम न पियो मिले ऐं बिल्कुलु अॼु घणनि ॾींहंनि खां पोइ महीने 2 महीननि खां पोइ ऐं गेप वरी मेहरान टीवी ते आयो आहियां ऐं असांजे प्यारे दोस्त मुर्सा मजबूर जी महिरबानी जेको असांखे हिते घुराए पंहिंजे थर जे हवाले सां जेको मौज़ूदु ते ॻाल्हाइजे ऐं हमेशह मेहरान टीवी जेको आहे ग़रीबनि जी आवाज़ उथारींदी रहंदी आहे उहो बि हमेशह इहो ई चाहींदी आहे त अहिड़ा माण्हू हुजनि जेको थर में सिंध जे कुंड कुंड मां हिते अचनि ऐं असांजे चैनल तां जेको आहे ग़रीबनि जी आवाज़ थिए ऐं उहो मसइला को हल बि थींदा आहिनि कोई तव्हां न्यूज़ ख़बर हलंदी आहे का प्रोग्राम जे ज़रिए ते ख़बर हलंदी आहे मिनिस्टर या नोटिस वठंदा उन बारे सां अॼु हिते हवाले सां तव्हांजी पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां मोस्टली जेको आहे त हमेशह यानी के तरीक़ेकार सां हवाले सां को न को प्रोटेस्ट जे ज़रिए हमेशह जेको तालीम मसइला जे फंडामेंटल्स जेके राइट्स आहिनि उहे चाहींदे महिरान ते हमेशह चाहींदी आहे त कोई अहिड़ा माण्हू भले उजागर थियनि था समाज में कमु कनि था त उन्हनि खे छो न हाईलाइट कयो वञे छो मीडिया हिकिड़ो बहितरीनु पावरफुल हिकिड़ो वेपन आहे जेको सॼी दुनिया खे हिलाए छॾींदो आहे ऐं उन हवाले सां तव्हां जेको उनजो बहितरीनु इस्तेमालु बि कंदा ऐं त अक्सर तव्हांखे इंडिविजुअली पर्सन खे ॾिसो न इंसान खे
कंहिंसां को गर्ज़ रखे थो, पर तव्हां ख़ासि तौर ते अलॻि हिकिड़े इंसान जो को बि मसइलो हूंदो त मूं हमेशह उन ते बि तव्हांखे ॻाल्हाईंदे कंदे एहतिजाज कंदे बि ॾिठो आहे। ग़रीबनि जी ॻाल्हि इहा त ग़रीबनि जी मदद थी करे असां न कंदा, पंहिंजे लाइ त हर को जीए थो, ॿियनि जे लाइ जियो। को माण्हू अहिड़ा आहिनि सोचनि था त असां पंहिंजे ॿिए जे फॾे में असां चो पऊं, सुभाणे हा जेलूं थाणा मोस्टली ईअं हूंदो एफआईआरूं केरु मुंहुं ॾींदो। अलाह तव्हां ग़रीबनि जी मदद कयो था, तव्हांजी मदद अलाह कंदो। ऐं कुझु बि कोन आहियां, वरी बि चवंदो आहियां त आउं हिकिड़ो सोशल वर्कर आहियां ऐं मुंहिंजे दिलि में इहा ख़्वाहिश आहे त आउं पाण मज़ूरी करे महिनत करे पाण हिन प्लेटफॉर्म ते पहुतो आहियां। ऐं पाण बि चाहियां थो त ग़रीबनि सां जेके वॾा माण्हू ज़ुल्म कनि था त उन्हनि ते जेकॾहिं असां न पुॼंदासीं, वॾो माण्हू त फ़ोन ई कोन थो खणे, MP MLA त हुननि जो फ़ोन ई कोन थो, हुन ताईं पुॼे ई कोन थो। पोइ सोशल वर्कर आउं जिते हुन पुॼंदो आहियां, थरवासनि खे घटि में घटि इहो त सहारो थियो त कराची, हैदराबाद सां सिंध जे कंहिं बि ज़िले में कुंड ते हुजूं त उते ही पुॼे थो। इस्पताल जो इशू हुजे, चाहे हुन ग़रीब सां को होटल जो मसइलो हुजे, की मालिकनि सां ज़ुल्म कयो हुजे, त उन जे लाइ पहुचणो थो, किथे रत जी ज़रूरत आहे, जेको मूंखां थिए थो। ॾिसो न हाणे अरबाब इब्राहिम राइम सोचे बि सघे पियो त आउं पंहिंजी जेकी आहे लाइफ जीअं आम तौर ते माण्हू गुज़ारे सघे पियो त आउं बि पंहिंजे कम सां कमु रखी सघां पियो। बिल्कुलु बिल्कुलु आई जस्ट वॉन्ट टू बी ओन माई बिज़नेस, माना पंहिंजे दायरे में रही सघां पियो। लेकिन इन्हनि ख़्यालु आयो तव्हां जेको थोरो ख़िदमत ख़ल्क़ बि कयां, अहिड़नि माण्हुनि जा ॾुख जेके आहिनि इहे बि सिनण कयां। अच्छा भला इहो ॿुधायो त इहो सुबुह कीअं पई लॻे, सियारे खां पोइ बहार वारी सुबुह कीअं पई लॻे? सुबुह माशाल्लाह हैदराबाद जी सुबुह ख़ासि करे तमामु बहितरीनु लॻंदी आहे। ऐं असांजे ख़ासि करे हाणे सियारो हिन टाइम ते सियारो ईंदो हलियो, पर हाणे अञा ताईं सीउ आहे। हिकिड़ो ॿ ॾींहं विच में सीउ कोन हो, असांजो ख़तमु थी वियो, वरी अचु वञु करे पियो, सीउ अचु वञु करे पियो, ख़बर कोन थी पए हिन में सख़्ती आख़िरी झटका आख़िरी झटका। पहिरीं तारीख़ सीउ ख़तमु, पर अञा ताईं सीउ आहे। ऐं मौसम सुठी आहे, सदाबहार मौसम आहे। ऐं हमेशह मेहरान TV नालो अहिड़ो आहे, मेहरान सुबुह मेहरान त माना ई सम्झ मेहरान मुल्क। अच्छा मां जेको पुछण बि चाहियां तव्हांखां चई त बहार जे मौसम में गुल केतिरा वणंदा आहिनि तव्हांखे, कीअं लॻंदा आहिनि, केतिरे हद ताईं पसंदि आहे? को टाइम मिलंदो आहे भला इहे सिनरी वग़ैरह ॾिसण जो गुलनि खे? हाणे गुल जेको आहिनि उहे तमामु सुठा वणंदा आहिनि, पर ॻाल्हि टाइम हुजे। टाइम हाणे ॻाल्हि इहा त गुल त हर जॻह ते, पर मूंखे एतिरो राति जो सिर्फ़ु 5-6 कलाक सुम्हां थो ऐं कोन को सुबुह जो फ़ोन अची थो वञे। हींअर हिते आयो तॾहिं बि 2 ॼणा फ़ोन अची विया, फलाणे तमामु खान इस्पताल में असां दाख़िल आहियूं, डॉक्टर ने 2 महीने जो टाइम लेट ॾेई छॾियो, असांखे अचो ऑपरेशन मूंखे, मां TV जो प्रोग्राम करे अचां त उहो ॻाल्हि आहे। गुल ऑफिस में उते मां लॻल कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ो पटियो गुल त ॾाढी ख़ुशबू भली त गुलनि जो ॾींहुं हुयो त दोस्तनि जो यार गुल अरे ख़ुशबू आहे, पर गुल वठण वारो केरु कोन्हे। अच्छा अरे मुंहिंजो पटियो भला इहे बि कुझु चलो ठीकु आहे, थोरो एहसासु करे थोरो इंट्रेक्शन त थियो तव्हांजो ऐं गुल जो। पर तव्हां सां गॾु गॾु असांजे जेके ॿिया बि महिमान ख़ूबसूरत मुंहिंजी प्यारी भेण मौजूदु आहिनि, बहितरीनु जेके असांजा सिंगर आहिनि, काफ़ी दफ़ा असांजे प्रोग्राम में शामिलु थी वियो। यानी की असां अरबाब इब्राहिम साहिब मुंहिंजी ॻाल्हियुनि ते मुस्कुराए थी। अचो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं। शबनम सैर तव्हांखे भलीकार, प्रोग्राम सुबुह मेराण में कीअं आहियो, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। अॼु त मुंहिंजो पसंदि जो रंग पातो अथव, हीउ मुंहिंजो फेवरेट कलर आहे उहो, ऐं जेको अॼु मूं बि पातो आहे, ॿई कंहिंजे महिल फेवरेट जा रंग आहिनि। तव्हां ॿुधायो तव्हांजी सुबुह ख़ासि तौर ते इन बहार जी सुबुह कीअं पई गुज़रे, कीअं स्टार्ट थींदो आहे, कीअं? माइक खणो, माइक खणो, तव्हां माइक पंहिंजा खणंदा त यकीन हा। हाणे ॿुधायो जी 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 सही, मतिलबु सुठे अंदाज़ सां आगाज़ थींदो आहे। उहे बि ॾिठो सिंगर जेके सवेल उथी रियाज़ व्याज़ कंदा आहिनि, उन हवाले सां जेको आहे सिंगर पंहिंजे भरपूर तरीक़े सां रियाज़ करे सुबुह जो एॾो ज़बरदस्तु जेको आहे पहर जेको ॾिसंदा आहिनि उनखे इंजॉय कंदा आहिनि, उनखे कंदा आहिनि। हाणे ॿुधायो भला सुबुह जो बि आगाज़ तव्हांजो कीअं थींदो आहे स्टार्ट? सवेल उथंदव, देरि उथंदव, नाश्तो कंदव ऐं रियाज़ कंदव? बिल्कुलु असां साजुर उथंदा आहियूं ऐं रियाज़ वग़ैरह कंदा आहियूं, उन खां पोइ असां नाश्तो कंदा आहियूं। वाह ज़बरदस्त। नाश्ते में छा कंदा आहियो भला? नाश्ते में चांहि पराठो। सिंगर खे त काफ़ी एहतियात करणो पवंदो आहे। जी हा, सादो पराठो। सादो पराठो, हा, घी वग़ैरह चिकनाई न खाईंदा आहियूं। चिकनाई न खाईंदा आहियो। अच्छा हिकु जेको प्रोफेशनल हवाले सां माण्हू जे कंसर्ट हुजे त उनखे इन ॾाढी केयर करणी पवंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। इनको चङो त आम माण्हू सही आहे, जेको कुझु बि खाए। हाणे अरबाब इब्राहिम साहब केयर थोरी कंदा हूंदा न, यकीनन असां त सॼो ॾींहुं सफ़रनि में आहियूं, हा कॾहिं किथे होटल जी मानी वानी खणियूं, हा ॿाहिरि जी मानी ॿाहिरि जी। हाणे महांगाई जेको आहे ऑयल 300 रुपया जेको आहे थेली थी विया, त सुठो ऑयल केरु वठण जे लाइ तयारु कोन्हे को। होटल ते जेको ऑयल हले थो केरु करे। ओहो अल्लाह रहम करे। 5 साल में माण्हू बाक़ी एतिरे हवाले सां हिकु एक्सपेंसिव महांगाई जे दौर में हर कोई बसि गुज़र सफ़र पंहिंजी ज़िंदगी जो करे थो। अलाह जेको हमेशह करम करण वारो बाज़ करण वारो इंसान ज़ाती कॾहिं बि अकेलो कोन थींदो, अगरि हू पॉज़िटिव आहे, अगरि हू सोचे थो त आउं कंहिंजी। अच्छा कॾहिं तव्हां इन जेको बोर न थींदो भला? कॾहिं ख़्यालु अची वञे तव्हां जेको आहे थोरो थकी पियो आहियां या थोरो रेस्ट करणु चाहियां पियो, या इन सॼी शइ खां थोरो थी करे की अकेले वेहणु चाहियां थो, छा चवणु चाहींदो? न तेरी ॻाल्हि इहा त माण्हू वीचारनि जा जॾहिं फ़ोन अचनि था
कुछ ॾींहं सॉरी टू इंटरप्ट अरबाब साहब, मां हिकिड़ी कॉल रिसीव करे वठां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? सर क्या वाली पिताजी ॻाल्हायां थो खानपुर महर खां। जी जी जी, छा चवणु चाहींदो? हेलो इहो चवणु चाहींदासीं अॼु जेका ॾिसूं था जेका तालीम आहे न सरकारी तालीम ज़िले घोटकी में तक़रीबन पोइना पइजी वई आहे। जी जी। ऐं जेके प्राइवेट स्कूल आहिनि तक़रीबन उहे इलाही थी विया आहिनि। इन जे हवाले सां जेके सरकारी उस्ताद आहिनि उहे तक़रीबन माना गैर हाज़िर रहनि था, स्कूल में नथा अचनि ऐं जेके घर वेठे तनख़्वाहूं खणनि था। ठीकु था चओ, सही आहे, पर तालीम जेको पुठिते कोन पए सरकारी स्कूल थी हाणे बहितरीन तरीक़े सां जेका न करण, तव्हां पाण बि जेको ख़्यालु कयो। अगरि अगरि ॾिसो त उस्ताद अचनि था नथा अचनि, उन हवाले सां त जेके बि वसवंदड़ आहिनि माण्हू उन्हनि खे कंप्लेंट्स कयो, उन्हनि खे चयो त बाबा ही उस्ताद छो नथा अचनि। जी बिल्कुलु असां कंप्लेन ॾाढी कई आहे। बहरहाल असां जेके कहिड़ा स्कूल आहिनि नाला ॿुधाईंदा? जी नाला ॿुधायो, ॻोठ जो बि नालो ॿुधायो। सर ॻोठ गुलू पिताजी आहे, गुलू पिताजी। अच्छा जी सही जी सही, ठीकु आहे। स्कूल जो नालो छा आहे? स्कूल जो नालो हायर सेकेंडरी गुलू पिताजी स्कूल आहे, जेको बॉयज़ स्कूल आहे हिकिड़ो, जो गर्ल स्कूल आहे। तक़रीबन 3 स्कूल आहिनि। तक़रीबन उन्हनि में जेके उस्ताद तक़रीबन पंहिंजी टाइम ते नथा पहुचनि ऐं तालीम आहे सफ़ा पोइना पइजी वई आहे। अच्छा, ॿार वञनि पिया उन स्कूल में लॻी था ॿारनि? जी 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 बिल्कुलु, ॿार बि इलाही आहिनि उते स्कूल में। ॿार वञनि पियो त उन्हनि खे को पढ़ण वारो कोन्हे? न सर, उस्ताद नथा पहुचनि टाइम तां। उस्ताद पंहिंजे घर का जाके कमकार करे पोइ अचनि था। पोइ हाणे ॿार छा करनि, नथा पढ़ी सघनि। इन हवाले सां पोइ चलो एहतजाज कयो न उन्हनि लाइ? तव्हां कंहिंखे DO आहिनि, NGO आहिनि, उन्हनि खे चयो आहे तव्हां? तक़रीबन इलाही चयो आहे त बि कोई मसइलो हल न थियो आहे, न कोई उस्ताद ते को कंट्रोल थियो आहे। इलाइक़े जो MP केरु आहे? MPA सरदार मोहम्मद बख्श खान महारा। अच्छा, और मिनिस्टर सरदार अब्दुल बारी खान पिताविया। ही त पढ़ियल लिखियल आहिनि। तव्हां हिननि खे तव्हां चयो आहे, तव्हां हिननि खे इहा ॻाल्हि हिननि सां मिलो नी, तव्हांजी ॻाल्हि यकीननि ॿुधंदा, हिननि खे फॉलोअप कंदा? बिल्कुलु इलाही चकर हुनखे चयो आहे त बि तवजा नथा ॾियनि। जेका असांजी तालीम आहे उहा जेका तमामु पोइना पइजी वई आहे। चलो चलो ठीकु आहे। तव्हांजी जेके आवाज़ जेका असांजे मेरान टेलीविजन तव्हां ॻाल्हि कई, यकीननि तव्हांजे पहुची वई हूंदी मेरान टेलीविजन जे हिन प्रोग्राम सुबुह में चयो। थैंक यू सो मच। इब्राहिम साहब छा चवंदो हिन कॉल जे हवाले सां इहो ॿुधाईंदो जी? त ही पाण कोशिशि जेकॾहिं कनि DA खे दरख़्वास्त ॾियनि, DA खे दरख़्वास्त ॾियनि, उनखां पोइ डायरेक्टर ते वञनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ही मिनिस्टर जेके असांजा MP MLA जेकॾहिं मथां उस्तादनि जा हथ छॾनि, उन्हनि सां गॾु जेकॾहिं उस्तादनि खे गॾु खणी घुमंदा आहिनि, फिरंदा आहिनि, त ख़ासि करे असांजा सियासी उस्ताद तमामु घणा आहिनि। उहे सियासत खां उस्तादनि खे पाक थियणो पवंदो ऐं माण्हुनि जा बचा अच्छा, मासूम तव्हां ॾाढा पाण पढ़नि। जेके सेक्रेटरी तालीम सां हिननि सां मिलो कयो पिया, त तव्हांजो छा वियो आहे उन्हनि खे तव्हां चयो? मां उन्हनि सां सेक्रेटरी साहिब सां हींअर 2 टे ॾींहं अॻु मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। ऐं उन्हनि चयो असांजी नयूं भर्तियूं कयूं पिया। मुंहिंजे नयूं भर्तियूं तव्हां कयो था, पर ॻाल्हि इहा आहे त पहिरीं जेके गोसरू उस्ताद जेके स्कूल में वञनि ई कोन था, ऐं सियासतदान सां गॾु घुमनि पिया, उन्हनि जा PA ते घुमनि पिया, उन्हनि ते कार्रवाई करे कंदो तव्हां। DA TIA जेको हेठि ज़िले में वेठा आहिनि, जेके अमलो हुनजो उहो जेको आहे हुनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कनि। कुझु उस्ताद अहिड़ा आहिनि जेके ताक़तवर आहिनि, कुझु उस्ताद अहिड़ा आहिनि जेके हुननि खे DO TO खे मंथलियूं महीने जी ॾियनि था। चलो असांजी इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था, पर हीअं वक़्तु हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। इन सॼी तव्हांजी जाकोड़ जी महिनत जे हवाले सां पोइ तव्हांखे जेको आहे हिन जो आउटपुट छा थो मिले, केतिरे हद ताईं तव्हां पंहिंजे इन शेप खे कामयाबु रहिया और रीव ॾियण जे हवाले सां कहिड़े ॻोठनि ऐं कहिड़े हूंदे में मज़ीद इन ॻाल्हि ते कचहरी थींदी, लेकिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे। जिते नाज़रीन हीअं वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं ॿुधाईंदे वञा त लीव जो इहे जेके शानदार क़िस्म जा इनाम जेके तव्हां हासिलु करे सघो था क़ुरानज़ादी ज़रिए, इन में ज़बरदस्त क़िस्म जी शानदार कार आहे ऐं उन सां गॾो गॾु मोटरसाइकिल, उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपया। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे। ल्यू जो पंहिंजे पसंदीदा जेको बि प्रोमो पैक वठी ईंदा, चाहे उहो टक, टाइगर, गाला, कैंडी या ज़ीरा हुजे या बेकरी बिस्किट हुजनि या बेकरी नान खटाई हुजे, इन सभिनि में इहा ऑफर मौजूदु आहे। त पंहिंजे पसंदीदा को बि प्रोमो पैक वठी अचो ऐं लातादाद इनाम हासिलु कयो। ऐं इन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए ॾिसण जो मान सिंधी मेज़बानी और आज बि टपाल मेज़बान चांहि तयारु बि थी आहे। त यकीन ब्रेक खां पोइ वॾा सॼा त असांखे इंजॉय कराईंदा, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के ल्यू बिस्किट जेको तव्हां सभिनि लाइ खणे शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां खटे सघो था लातादाद इनाम 1 करोड़ रुपया। जस्ट सिंपल जे स्टेप सां ॿुधाईंदी हलां त को बि ल्यू बिस्किट जो पैक वठंदा नंढो प्रोमो, उन पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो हिकिड़ो पोर्शन हूंदो, उन खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते मिस कॉल ईंदा। नंबर आउं ॿुधाईंदमि 0316
72252225 ते उन खां पोइ तव्हांखे कॉल बैक ईंदी। कॉल बैक खां पोइ वञी उहो ई कोड जेको तव्हां स्क्रैच कयो उन में एंटर करे तादाद इनाम ऐं करोड़पति बणिजी सघो था। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, हलियूं वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो। इन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चांहि जेको हींअर असां सभई इंजॉय कयो पिया। बहितरीन रंग, बहितरीन खुशबू, बहितरीन ज़ाइको ऐं हिकिड़े कॉल रिसीव कंदासीं। हलो सालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ख़ैर बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो के किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा भाउ? हा, खिमचंद भील ॻाल्हायां न, डिस्ट्रिक्ट उमरकोट खां। ऐं प्रेसिडेंट आहियां अवेयर टीचर्स फोरम जो। जी जी, अव्हांखे भलीकार प्रोग्राम सभु बहिरण में जी छा चवणु चाहींदो? हा, वालेकुम अस्सलाम जी। ऐं हिते असांजो प्यारो दोस्त अरबाब इब्राहिम रामू तव्हां वटि महिमान तौर आहे। असां साईं जिन जी ख़िदमतनि ते सलाम पेश कनि। जी जी, बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। ॿियो कुझु चवणु चाहींदा? हा, त हीउ बहितरीनु इंसानु आहे, सोशल वर्कर जेको थर आहे उमरकोट जे जेके एजुकेशन आहे या बाक़ी जेके बि मसइला आहिनि उन्हनि ते ॻाल्हाए थो। हिन जूं काफ़ी माण्हू मुखालफ़तूं कनि था, त दोस्त खे चवंदासीं तव्हां बेक ऑफ थी पंहिंजी जदोजहद जारी रखो, अलाह तव्हांजो मददगार आहे। बिल्कुलु बिल्कुलु यकीनन को जी जी जी। हेलो जी भा जी भा, आवाज़ जेको हा, तव्हां इहो जेको एजुकेशन असांजी डिस्ट्रिक्ट उमरकोट सरपारकर जी आहे, सिंध गवर्नमेंट जूं जेके पॉलिसियूं आहिनि इन्हनि जे करे तमामु घणी तबाह थी आहे, जेको हिननि खे पॉलिटिकल माण्हुनि तबाह कयो आहे। अच्छा। ऐं जेको आहे डिस्ट्रिक्ट उमरकोट सरपारकर जा एतिरा 36 स्कूल आहिनि जंहिंजो आउं पाण केस विढ़ां पियो, जेके सिंध एजुकेशन फाउंडेशन जे करे तबाह थिया आहिनि। हाणे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त आउं मतिलबु सीएम सिंध ताईं वॾनि वॾनि वज़ीरनि ताईं अरबाब इब्राहिम रामू सां गॾिजी वियो आहियां, पर असांजो केरु मसइलो ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। अच्छा, छा चवंदा आहिनि तव्हांखे उते? छा तव्हांखे उहे जेके बि वज़ीर आहिनि बाबा, उहे चवंदा जंहिं वटि वेंदा उहे चवंदा बाबा तव्हांजो मसइलो अॼु सुबुह में असां हल कयूं था। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे असांजा मिनिस्टर जेके आहिनि असां वटि वोट वठणु अचनि था, पर असांजा मसइला हल नथा कनि। अच्छा, चलो ठीकु आहे। थैंक यू सो मच। तव्हांजी जेकी आवाज़ ॾिनी ख़ासि तौर ते रबाब साहब जो जेको तव्हांजो आवाज़ जेको आहे इन प्लेटफॉर्म जे ज़रिए पहुची वेंदो, जेके बि वस वारा आहिनि लेकिन इन ॻाल्हि ते गौर ज़रूरु कंदा। ख़ासि तौर ते अरबाब साहब जी तव्हां कोशिशुनि जे हवाले सां कयो, त हिननि जे थ्रेड जे हवाले सां ॻाल्हि कयो, त यकीनन इंसानु जेको चङाई जो कमु कंदा त उन खे इहे दुश्वारियूं त पेश ईंदियूं आहिनि। जी मां चवंदो हीउ सेफ हिकिड़ो इदारो सिंध हुकूमत जो आहे, उनखे सालाना 950 अरब रुपया बजट ई ॾियनि था। उहो स्कूल उहो इन जे करे इदारो ठाहियो वियो आहे त जिथे स्कूलूं सरकारियूं पयूं आहिनि उते बंदि पियूं आहिनि सालनि खां, उते वञी तव्हां स्कूलूं खोलियो। सेफ माना सेमी गवर्नमेंट आहे, हुकूमत सिंध सेक्रेटरी बि उहो संभाले थो, मिनिस्टर उन्हनि जे हथ में अचे थी। उन खां पोइ हिननि स्कूलूं ॾिनियूं, 36 स्कूलूं उमरकोट ऐं थरपारकर ज़िले में मुख़्तलिफ़ ॻोठनि में स्कूलूं ॾिनियूं। उहे स्कूलूं 2002 साल खां उहे स्कूलूं हलियूं। उन खां पोइ स्कूलूं ठक उहे 2019 में बंदि थी वियूं। हुते जेकॾहिं 200 स्कूल 36 स्कूलूं आहिनि, 250 उस्ताद आहिनि, उहे वीचारा मदद थी आहे। उन खां पोइ ॿारनि जी तालीम, हलंदड़ तालीम, हिकिड़ो त तालीम जो असांजो सिंध जो बुरो हाल आहे, हुननि हिकिड़ो डिपार्टमेंट सेफ ठाहियो त भला सरकारी पासे कोन, हेॾां एनजीओस खे असां ॾियूं, मुख़्तलिफ़ एनजीओ हुननि खे प्राइवेट ॾेई छॾियूं। उहा फी ॿार ते जेको आहे उहो 800 खां 600 रुपया, प्राइमरी जो 500 600 हुयो, मिडिल जो जेको 800 रुपया फी ॿार खे जेको आहे ॾिना वेंदा। ऐं हुन में जेतिरा ॿार हूंदा उन्हनि जो हू महीने जी फी अदा कंदी हुई, सेफ वारा हलाईंदा एनजीओस हुई। उन में छा कयो, 36 स्कूलूं ॾिनियूं वियूं उमरकोट थरपर ज़िले में। उहे 36 स्कूलूं बंदि थियण जे करे 250 मुलाज़िम वीचारा परेशान आहिनि, 2 सालनि खां परेशान, उनखे पघारूं कोन थी मिलनि। उन खां पोइ 4000 खां मथे जेके ॿार स्कूलनि में उन्हनि में दाख़िल हुया, उहे ॿार हींअर कहिड़े पासे वञनि, उनखे सर्टिफिकेट किथां मिले? उहो तालीम खां ॿार स्कूलूं बिल्डिंगूं ठही पियूं, उहे तबाह थी वियूं, पर कंहिंखे परवाह कोन्हे को। मां मिलियो या इन जो जेको बेपुखास में ऑफिस आहे हुते मिलियो या ऐं डायरेक्टर सेक्रेटरी साहिब खे मूं दरख़्वास्त ॾिनी आहे, पर अञा ताईं उहे जवाबु ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। 36 स्कूलूं, जेकॾहिं उहा एनजीओस जेकॾहिं ग़लति हुई, अवेयर जेकॾहिं ग़लति हुई त अवेयर खे साइड करे तव्हां ॿी के एनजीओस खे स्कूलूं त हलायो न। जेकॾहिं तव्हांजो पाण में ॾेती रेती ते जहिड़ो आहे, सेफ ऐं अवेयर जो रुपया को 5-8 करोड़ रुपया आहिनि, हू चवनि था अधु तूं खण अधु असांखे खाइण ॾे। हाणे हिन में हिननि जो जहिड़ो लॻो पियो आहे, ॿारनि जी तालीम तबाह थी वई आहे। हीउ वीचारो एॾो कोशिशूं करे थो, कंहिं मिनिस्टर जे अॻियां हर जॻह मुराद अली शाह जे अॻियां में धायूं आहे, त महिरबानी करे स्कूलूं खोलियो। तव्हांजो ॾेती रेती जहिड़ो आहे पाण में हिकिड़े पासे रखो, ॿारनि जी तालीम तबाह न कयो। पर सेफ जो इदारो जेको आहे उहो सिर्फ़ु पैसा ठाहिण जे चकर में लॻो पियो आहे, पर ॿारनि जी तालीम न आहे। 36 स्कूलूं बंदि थी वियूं आहिनि, 4000 ॿार स्कूलनि खां ॿार आहिनि, पर अञा ताईं उहे खोलण जे लाइ तयारु कोन्हनि। ऐं पोइ दफ़े मां पाणे लेटर पेन ते पंहिंजी दरख़्वास्त ॾिनी सेक्रेटरी साहिब खे, पर अञा ताईं जवाबु ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। हुननि वरी जेको आहे अवेयर वारनि हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई आहे, ऐं उन खां पोइ हू जेको आहे सेफ वारा जेको आहिनि उहे साइड थियण। हीअ हाई कोर्ट में हलियो वियो आहे, हाई कोर्ट में वियो आहे, कुझु बि ॿारनि जी तालीम त तबाह न कयो। अच्छा ॾिसो ॻाल्हि इहे तव्हां अञा वरी हाणे नयूं स्कूलूं ॾियनि पिया, पहिरीं स्कूलूं जेके लॻियूं उहे बंदि थियनि पियूं, जंहिं एनजीओस खे ॾियनि था उहे एनजीओ सां पाण में ॾेती रेती ते जहिड़ो थिए थो, उहे स्कूल बंदि थी वञे। हाणे वरी नयूं स्कूलूं ॾियनि था, 1000 खनि स्कूलूं नयूं ॾियनि था, पर नयूं पंहिंजूं मनपसंदि जॻहियुनि ते ॾियनि पिया, जिते थर में स्कूलनि जी सेफ जी ज़रूरत आहे,
तालीम उते अहिड़ा ॻोठ पिया आहिनि 15 ॻोठनि पर स्कूल सरकारी न हुजनि जे बराबरि आहे बिल्डिंगूं तबाह थियनि हुते नथा ॾियनि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾेई ख़ुशि पिया कनि हिनखे पैसो कमाइणो आहे सेफ जो इदारो जेको ठहियो आहे उहो सिर्फ़ु कमाई जो इदारो ठहियो आहे कोशिश इंसान करे तो इन हवाले सां तव्हां जकड़ायो कि न करे हेॾी तव्हांजी कोशिशूं कामयाबु थियनि हिकिड़ो इंसान एतिरो जेको तालीम त पहिरियों जेको फंडामेंटल राइट आहे हर इंसान जो जेतिरो इंसान तालीम याफ़्ता थींदो ओतिरो ई उन खे अकुल शऊर लिखण पढ़ण जी सोच समझ इवन की ज़िंदगी कीअं गुज़ारबी पंहिंजे फाइनेंशियली सपोर्ट कीअं कबो उहो तालीम जे ज़रिए थिए थो था करे इहे सभु शइ जेके आहे आसानी थी वञे सभ लाइ पर असां सां गॾु शबनम सहर मौजूदु आहे हिकिड़ी ख़ूबसूरत आवाज़ मालिक हलूं था उन ते हींअर असांखे कहिड़ो गीत थी ॿुधाए जी शबनम जी हाणे मां तव्हांखे गीत ॿुधाईंदमि मुंहिंजी फेवरेट जो सॉन्ग आहे ऐं जंहिंजो शाइर आहे बाबल बादशाह साहब जंहिंजा ॿोल आहिनि मुंहिंजे थर ते मुंहिंजा प्यारा बादल वरसिया कारा कारा वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत गीत बादल वसा कारा कारा आए कौन तूड़ जाने रोई दिनो मुँह आए कौन तूड़ प्यारा रोई दिनो मुँह मुझे थरते मुझा प्यारा बादल वसा कारा कारा आए कौन तूड़ जाने रोई दिनो मुँह आए कौन तूड़ प्यारा मुझे थरते मुझा प्यारा बादल वसा कारा कारा आए कौन तूड़ जाने रोई दिनो मुँह आए कौन तूड़ प्यारा मुझे सारू तो सिवा मुझे कौन थी सरे दिल चरी तो की याद थी करे काह फुटी व्या सावा सावा सोहना थिया हिन सब नजारा आए कौन तूड़ जानी रोई दिनो मुँह आए कौन तूड़ प्यारा रोई दिनो मुँह मुझे थरते मुझा प्यारा बादल वसा कारा कारा आए कौन तूड़ जाने रोई दिनो मुँह आए मुझे मथा सिर ॾियण वारा हथ में हथ ॾे हलण वारा मुझे मथा सिर ॾियण वारा फोन ते नथी सिक लहे रहंदो दिल थी दुख सहे हुजी हजे मूं वटि प्यारा लहन हको सुर ही सारा आए
बाबल बादशाह आवरी दाहू करे थी दिल चरी बाबल बादशाह आवरी दाहू करे थी दिल चरी आऊं अकेले हितरो थी दुखन जारी कीअं कटा थी हाल मुखा मुंहिंजा पुछण वारा हफ़्ते ॿिनि में अचण वारा आए कोन तूड़ जानी रोई ॾिनो मूं आए कोन तूड़ प्यारा रोई ॾिनो मूं मुंहिंजे थर ते मुंहिंजा प्यारा बादल वसिया कारा कारा आए कोन तूड़ जानी रोई ॾिनो मूं आए कोन तूड़ प्यारा रोई ॾिनो मूं मुंहिंजे थर ते मुंहिंजा प्यारा बादल वसिया कारा कारा आए कोन तूड़ जानी रोई ॾिनो मूं आए कोन तूड़ प्यारा रोई ॾिनो मूं मुंहिंजे थर ते मुंहिंजा प्यारा बादल वसिया कारा कारा आए कोन तूड़ जानी रोई ॾिनो मूं आए कोन तूड़ प्यारा रोई ॾिनो मूं वाह ज़बरदस्त ज़बरदस्त यकीनन थर ते जॾहिं बरसाति थींदी आहे मींहुं वसंदो आहे त ईअं पेरिस वांगुरु माहौल थी वेंदो आहे सॼो थर जेको साओ थी वेंदो आहे ग्रीन थी वेंदो आहे ऐं सभु जेके ॾिसो जॾहिं पाकिस्तान में थर घुमणु वेंदा आहिनि इंजॉय करणु वेंदा आहिनि पर नाज़रीन हीअं वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे ल्यू बिस्किट में या ॿुधाईंदी रहां त इहे सभु जेके इनामात हासिल करे सघो था कुरानदाज़ी ज़रिए जंहिंमें आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ यकीनन इलाही वॾो हूंदो आहे तॾहिं चवंदा आहिनि त बम्पर प्राइज़ उहो आहे 1 करोड़ रुपयो त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं इन सां गॾु कोई टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और आसरी टपाल मेज़बान जाइ आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन ल्यू जी इहा शानदार क़िस्म जी ऑफर जेकी मौजूदु आहे टक टाइगर गाला कैंडी ज़ीरा ऐं उन सां गॾु बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में मतिलबु तव्हां को बि पंहिंजे पसंदीदा फ्लेवर वठी करे को बि पसंदीदा प्रोमो पैक वठी करे इहा ल्यू जी शानदार क़िस्म जी ऑफर हासिल करे सघो था पर उन सां गॾु ऐं इहो बि ॿुधाईंदी हलां त जॾहिं तव्हां इहो रैपर यूज़ था कयो त उन में उहो रैपर तव्हां उछलाईंदो न छो त उन में जेको तव्हांजो स्क्रैच थियल वारे पोर्शन ते जेको कोड हूंदो उन ज़रिए तव्हांखे कुरानदाज़ी में उहो इनाम मिलंदो ऐं उहो तव्हांखे इनाम निकिरण जी सूरत में वापसि वठी वियो हूंदो त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं हिकिड़ी कॉल आहे कॉल रिसीव कंदमि हलो सां अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा महबूब अली कुंबर पियो ॻाल्हायां उमरकोट मां अव्हांखे भलीकार कीअं आहियो कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी छा चवणु चाहींदो ओके ठीकु ठाक तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो भेण बिल्कुलु ठीकु ठाक भाउ मुंहिंजा बिल्कुलु ठीकु आहियां उमरकोट वासियुनि खे सभु ख़ुशि हूंदा यकीनन सुबुह जो आगाज़ बहितर अंदाज़ अलाह साईं जे ज़िक्र सां कयो प्रोग्राम ॾिसो पिया प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदो तमामु ज़बरदस्त प्रोग्राम हले पियो हज़्बे रवायत जी हाँ हिन दफ़े बि ज़बरदस्त ऐं अरबाब इब्राहिम साहिब तव्हां वटि महिमानी ख़ासि आहिनि असांखे एज़ाज़ आहे जो असांजे थर जो हिकिड़ो नौजवान असांजे लाइ माना हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त हू अहिड़ी स्क्रीन ते असां लाइ माना ॿधाए थो बिल्कुलु सही था चओ यकीनन को इंसान जेको सोचे थो त जी अॼु तव्हां मौज़ू रखियो आहे तइलीम ऐं तइलीम जे हवाले सां असांजो ख़ासि महिमान थर नौजवान इताद फोरम जे चेयरमैन अरबाब इब्राहिम साहिबु आहे त उन सां ॻाल्हाईंदासीं जी ॿुधनि पिया त असां ॻाल्हाए सघूं था अरबाब इब्राहिम साहिबु चवंदा आहिनि हिन जदीद ऐं जलादी दौर में ॿियनि कारण जीअण जी असल ज़िंदगी आहे ही उहो नौजवान आहे जेको थर छॾे नारे में वञी पंहिंजी थर जे नौजवान लाइ अॼु बि पाण पतोड़े थो तइलीम लाइ पाण पतोड़े थो हिनखे जस ॾींदासीं त ही माना हिकिड़ो ॾाढ ऐं जबर ऐं हिकिड़े वॾेरनि जे साम्हूं बीह करे माना हिकिड़ो थरी नौजवान थी करे माना तइलीम लाइ पढ़ाए थो इहो माना असां लाइ माना जो फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे अॼुकल्ह जेके बि नौजवान अॻिते वधंदा आहिनि कंहिंजे ख़िलाफ़ त उनखे माना टार्चर करे हिॾायो वेंदो पर ही उहो नौजवान आहे जेको अॼु बि डट उन्हनि सां गॾु मुक़ाबिलो करे थो ऐं हिनखे माना गुज़ारिश आहे त उमरकोट जे तइलीम जे बाबति जेके सियासी माण्हू आहिनि उमरकोट या उमरकोट खां हटी करे मिठी थरपाकर छाछरो हुन साइड जेके बि जेके टीचर आहिनि उहे सियासी सपोर्ट जे करे झूटियुनि ते नथा अचनि ऐं पंहिंजा प्राइवेट इदारा खोले वेठा आहिनि
अरबाब इब्राहिम साहब खे गुज़ारिश है त तइलीम वारे वज़ीर सां ॻाल्हाइजे, उनखां कचहरी कजे त हिते जेके प्रोफेसर आहिनि उहो कॉलेजूं छॾे पंहिंजूं सरकारी कॉलेज ज़रूरु पंहिंजूं प्राइवेटूं कॉलेजूं आबाद करे वठनि। इहो नौजवाननि जी माना तबाही जे तइलीम जी तबाही था वञनि थियूं, इन्हनि जी मालिकी करे। ठीकु आहे, थैंक यू सो मच। लेकिन थोड़ी देर अॻु में जेको अरबाब साहब पंहिंजी जाखोड़ ऐं तालीम जे हवाले सां काफ़ी कुझु ॿुधाया विया आहिनि, त कहिड़े कहिड़े स्टेप्स सां तव्हां जेके कोशिशूं कनि। जी जी अरबाब। ही मूंसां 2000 पोइ साल जॾहिं हिन साल त कोरोना स्कूलूं बंदि हुयूं, 8 जनवरी ते हिकिड़ो तालीम जो ॾियारो, उन ॾियारे ते मुंहिंजा थर में प्रोग्राम रखियल हुआ त तालीम जो ॾियारो आहे सिंध जो, उन ॾियारे ते मुंहिंजे थर जो स्कूलूं बंदि आहिनि, त माण्हू हिते रेडियो करंदा, मूं पंहिंजे थर में प्रोग्राम रखिया। जॾहिं थर में प्रोग्राम रखिया त ही माण्हू यादि वारा दोस्त मासूम मूंसां गॾु, ही बि मूंसां पंहिंजो महबूब कुंबर मूंसां गॾु हुयो। गाॾी मुंहिंजी कल्टी थी, असां 7 ॼणा हिन गाॾी में हुयासीं, पर गाॾी अहिड़ी कल्टी थी त 80 जी स्पीड में, पर असां सभु महफ़ूज़ हुआसीं। हे वीचारा मुंहिंजा उहे दोस्त आहिनि जेको मूंसां गॾु हमेशह प्रोग्राम कंदा आहिनि। आराम सां गाॾी ड्राइव कंदा कयो, इहो बि ज़रूरी आहे, सेफ्टी मस्ट हूंदी आहे गाॾी ड्राइव कंदे। ऐं हिकिड़ी कॉल रिसीव करे वठां, पोइ कंटिन्यू कयां थी तव्हां। हेलो अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां बाप? मोहम्मद बचल चाकराणी गोट जिमालाणी सारका में ॻाल्हायां। अवांखे भलीकार प्रोग्राम सुबह में जी। थैंक यू अरबाब इब्राहिम साहब तव्हांजे प्रोग्राम में मौजूद आहे। असां सभ खां पहिरियों अरबाब साहब खे सलाम ऐं एहतराम पेश करियूं था ऐं माशाल्लाह तमामु ज़बरदस्त अरबाब इब्राहिम साहब असांजो महबूब अॻुवाण आहे, तमामु ज़बरदस्त ऐं थर जे लाइ तमामु बहितरीन तरीक़े सां कमु करे थो थर जे लाइ, त असां सलाम पेश करियूं था अरबाब इब्राहिम साहब खे। ऐं बिल्कुलु अरबाब इब्राहिम साहब सां असां गॾु आहियूं, जेको बि तनक़ीदूं कनि था अरबाब इब्राहिम साहब खां उनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं ऐं अरबाब साहब जे हर क़दम ते असां लबेक चऊं था ऐं अरबाब साहब सां गॾु आहियूं इंशाल्लाह। महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। थैंक यू महिरबानी। हर ॾिसो इंसान हिकिड़ी आवाज़ उथी सभु आवाज़ूं गॾु कठे हिकिड़ो शोर आहे जेको, त उन हवाले सां हिकिड़ो वॾो जोश ऐं जज़्बो पैदा थींदो आहे। जी 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 अरबाब। सो ही गॾु हुया मूंसां, असां ॻोठ पबे जे पार में प्रोग्राम कयोसीं, ॻोठ धूड़गड़े में कयोसीं। ॻोठ कबूलाणी हिकिड़ो अहिड़ो ॻोठ आहे, हुते 5 खां 8 पाड़ा आहिनि, 3 खां 4000 ॿार हुते घटि में घटि तालीम जे लाइ वीचारा महिरूम। हिकिड़े हिकिड़े ॻोठ में 500 400 300 घर जी आबादी आहे। उन्हनि खे ईअं महिरूम कयो वियो आहे जीअं को असांजे हुननि जे मथां का अहिड़ो को चोर हुजनि, को धड़ेल हुजनि या की ॿिए मुल्क जा रहियाशी। हुननि जे 5-8 ॻोठनि में तालीम जो तस्वीर कोन्हे, सफ़ा ज़ीरो आहे। हुन वीचारे हिकिड़े छोकिरो कराची में हिकिड़ो बोरचीबो करे थो, पांदी नालो आहे हुनजो, उहो बोरचीबो कराची में करे थो, 15,000 रुपया हुनजी पघार आहे। उन पघार मां हुन झूपड़ी पंहिंजी ठाहे स्कूल शुरू कई आहे। मूं डायरेक्टर खे, सेक्रेटरी साहब खे, DA खे सभिनि खे विज़िट करायो, पर अखि में सभु कारियूं पटी ॿधी वेठा, नज़र कोन थो अचे त ग़रीब माण्हू वीचारा ॿार झूपड़ी में पढ़ाए पियो पंहिंजी पघार ते। 15,000 पघार में हुनजो घर जो ख़र्चो 15,000 आहे। उहो वीचारो पंहिंजो घर जो ख़र्चु कटे करे पंहिंजे ॿारनि जा कपिड़ा नथो वठे, पंहिंजे ॿारनि जी का जुती नथो वठे, पर पंहिंजे ॻोठ जा ॿार पढ़ाए पियो। पर गवर्नमेंट खे का जाॻंदी, उते बि सेफ जूं स्कूलूं खोलणु खपनि, पर सेफ जेको आहे कारण अखियुनि ते कारियूं पटी ॿधी घर वेठी आहे, हुते हुनखे नज़र नथो अचे। ऐं हुनखे पंहिंजे छोकिरे खे पांदी राय में जस थो ॾियां। उते मूं प्रोग्राम कयो ॻोठनि में, ऐं वीचारा मासूम ॿार हुया सभु। मूंखे अहसासु थिए थो त मुंहिंजा मासूम ॿार ॾा वीचारा हुते पिया घुमनि पिया फिरनि पिया। असांजो ॿार जेकॾहिं 6, 7, 8, 10 साल जो 12 साल जो थिए थो, असां हुनखे बंगले ते मोकिलियूं था, उहो 6,000 5,000 में हुनजी आख़िर ॿार जी ज़िंदगी छा बि जॾहिं वॾो थींदो तॾहिं उहो सोचींदो त यार हिनजी मुंहिंजी ज़िंदगी छा, ऐं पढ़ियल लिखियल हुजां त छा हुजां। न वाकई ॾाढो ॾुख थींदो आहे जॾहिं ॻाल्हि ॿुधण में ईंदी आहे त अगरि असांखे घर लाइ को हेल्प वर्कर खपे थो त असां थर खां घुरायूं। अक्सर मोस्टली मूंखे वॾनि नंढनि घर में इहो ॿुधाइणु, पर इहो बि शाबस आहे जेको जस आहे वीचारा पंहिंजे जेको आहे ड्राइविंग सिखनि था, बोची जो कमु सिखनि था, पंहिंजे माना पढ़नि बि था, वरी अहिड़ी उन सां गॾो गॾु वरी ख़िदमत ख़ल्क़ बि कनि था, पंहिंजे इलाइक़े खे तालीम याफ़्ता करण जी कोशिशि था कनि। असांखे ॻाल्हि इहा आहे त असांखे त माना पाणी पीअण खां महिरूम, असां त पाणी कोन्हे पीअण जे लाइ, माना असांजो हक़ आहे जमहूरी पाणी पीअण जो, त असां उहो पाणी खारो पाणी आरो प्लांट लॻा बंदि, खारो पाणी वीचारा माण्हू पीअनि था, बीमारियूं केॾियूं थियनि थियूं। घटि में घटि ॿियो न तालीम जूं सहूलियतूं हुते आहिनि, पर असांजा MP MLA साहिब हुन उस्तादनि जेके जेकॾहिं गाॾी में लाहिनि न त असांजी तालीम बहितर थी वञे। हींअर कल्ह खां पोस्टूं रखियूं आहिनि, जेके उस्ताद गोसरू उस्ताद हुन MP MLA सां वर्क पिया कनि, स्कूल ॿार नथा पढ़ाइनि, 1 सवा लख रुपया पघार खणो था। छाजे करे जेकॾहिं हू MP MLA हुनखे गाॾी त लाहिनि त हू ॿार पढ़ाइनि, हुनखे अशूरत आहे, हुनजो सपोर्ट आहे हुननि जी। सही यकीनन अहिड़ा काफ़ी वाक़िया थियनि था, पर अलाह बहितर कंदो हमेशह। तव्हां जेतिरी थर जो नौजवान ऐं चवंदा हुनखे सलाम पेश थो कयां, थर जो नौजवान उथी पियो आहे ऐं बाक़ाइदा हुननि खे चई छॾियो आहे त असां अरबाब सां गॾु आहियूं। असांखे जेको आहे जमहूरी 4 असांजा तालीम सिहत ऐं पाणी जो असांखे हक़ ॾियो, न ॾींदो
अॻिते जे लाइ मुश्किलूं ज़रूरु हूंदियूं। ॿाहिरियों माण्हू अचे थो, असां वटि सही, इलेक्शन विढ़े थो, सही। MLA MP थिए थो, हुते सही। मक़ामी माण्हू हुजणु ज़रूरी आहे सही हुते जो। बाक़ी कि थर में एतिरो टैलेंट मौजूदु आहे, पढ़ाई जे हवाले सां बहितरीन तरीक़े से जेके परफॉर्मेंस ॾेई सघनि था, अॻिते वधी सघनि था। पर नाज़िन हीअं वठिंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे। उन सां गॾोगॾु ख़बरूं बि हूंदियूं, ख़बरूं बि यकीनन ॾिसंदासीं त दुनिया में ॿियो या सिंध में छा थिए, त पोइ वरी वापसि ईंदासीं अञा मौज़ूअ सां बहितरीन थोरो महांगाई जे हवाले सां। ऐं शबनम शहर बि मौजूदु आहे, उनखे हिकिड़ो ख़ूबसूरत गीत बि ॿुधाईंदासीं। जीअं ॿुधाईंदी हलां त इन तव्हांखे ज़बरदस्त क़िस्म जी ऑफर न्यूज़ खणी आयो आहे, जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था। जस्ट हिकिड़े सिंपल जे स्टेप सां को बि ल्यू जो नंढो प्रोमो पैक वठी ईंदा, उन ते सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो, उनखे स्क्रैच करे उहो उन खां पोइ हिकिड़ो नंबर हूंदो, उन नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा। नंबर आउं ॿुधाईंदुमि 0316722525। जस्ट मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी, कॉल बैक खां पोइ उहो ई कोड उन में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था। उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी रासमी टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, एक तो ॿीहर भलीकार प्रोग्राम सब बहिराण में जीत नाज़रीन ल्यू जी शानदार क़िस्म जी ऑफर तव्हां हासिल करे सघो था क़ुरान जे ज़रिए, जंहिंमें ज़बरदस्त क़िस्म जी कार ऐं सां गॾोगॾु मोटरसाइकिल ऐं उमिरि जो टिकट ऐं सां गॾोगॾु बम्पर प्राइज़ यकीनन वॾो हूंदो आहे, उहा 1 करोड़ रुपयो। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, ल्यू जो को बि पंहिंजो पसंदीदा पैक वठी वेंदा ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल कंदा। ऐं सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जीअं असां सां गॾु प्रोग्राम में अरबाब इब्राहिम साहिब मौजूदु आहिनि, उन सां गॾोगॾु शबनम साहिब मौजूदु आहे। हलूं था उन ॾे त हींअर असांखे कहिड़ो ख़ूबसूरत गीत ॿुधाए। जी शबनम जी हाणे मां तव्हांखे गीत ॿुधाईंदमि बेदर्द बेवफ़ा खे कहिड़ो यादि कयां मां हाणे। वाह, जी जी, ज़बरदस्त एॾो ख़ूबसूरत।
ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत गीत, इलाही ख़ूबसूरत यकीनन अरबाब सां तव्हां इंजॉय कयो हूंदो इन गीत खे। मौसीक़ी हुजे ग़ज़ा हुजे या थोरो माण्हू अपसेट हुजे या डाउन हुजे त हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधी करे इंजॉय करे ज़रूरी आहे सघे। मौसीक़ी खे ज़रूरु ॿुधणु खपे ऐं माण्हू त मुख़्तलिफ़ ज़हन में तव्हां बि शयूं यकीनन अचनि इहे गीत खे इलाही इंजॉय कनि पिया, अलाए कहिड़े ख़्यालनि में हुया, हाणे अलाए ॿुधाईंदा अलाए न ॿुधाईंदा। पर ॾिसो न, अफ़सोस थोरो इन ॻाल्हि जो बि त आहे त तालीम ॾिसो न थर में लभिजे कोन थी। हाणे हुन सां गॾु गॾु सिहत महांगी, यानी महांगाई एतिरी वधी वई आहे, थर में एतिरा जॾहिं तालीम जा इशूज़ आहिनि उते जेके आहिनि सिंध पूरी सॼी सिंध में जेको आहे महांगाई जो वॾो मसइलो वॾो थी वियो आहे। हा त जॾहिं इंसान जो पेट भरियल हूंदो त पोइ ई उहो जेको सोचणु सम्झणु सलाहियत या को कंहिं इशू जे हवाले सां आवाज़ उथारे सघंदो या जाखोड़ करे सघंदो, त अगरि हुनजो पेट सड़ियो, अगरि बुख में हूंदो त उहो छा करे सघंदो? बिल्कुलु छा करे, कुझु बि न करे सघंदो। हीअ ॻाल्हि आहे न, बुख में इंसान कुझु बि नथो करे सघे। हीअ छा चवणु चाहींदो इन ॻाल्हि ते? हाणे ॻाल्हि हींअर हलूं था सिहत जे हवाले सां। सिहत इहा आहे त हींअर 2 या 3 ॾींहं पहिरियों वाक़ियो आहे, छाछरे में हिकिड़ो माण्हू बॉर्डर खां पंहिंजी हल्के वठी निकितो आहे पंहिंजे ॿारनि खे, छाछरे अस्पताल जॾहिं पहुचे थो ऐं उते पहुचण खां पोइ अस्पताल वारा हुनखे धका ॾेई ॿाहिरि कढे था छॾनि। उहो माण्हू अॻिते हुन वटि एतिरो पैसो कोन्हे को, ऐं उहो अॻिते हैदराबाद ताईं किरायो 8-10 किथां वठी अचे, उहो वरी अखियुनि में गोड़ा लाड़े वरी वापसि वीचारो पंहिंजे ॻोठ छाछरे खां ॿाहिरि वञे थो 2-3 किलोमीटर ते, ऐं हुते जेको आहे ॿार जो जनमु थिए थो। 1-2 औरतूं बीठियूं आहिनि कपिड़ो खणी, 2 ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे, ऐं कपिड़ो खणी बीठा आहिनि हुते, माना वारीअ ते हुन ॿार जो जनमु पैदा थिए थो, उनजी छा ज़िंदगी हूंदी? ॿार पंहिंजे ॿार खे छा ॿुधाईंदी मूं तो किथे जनमु ॾिनो? माउ वीचारी माउ हूंदी आहे, कहिड़े तकलीफ़ हूंदी आहे, कहिड़ी परेशानी। हेलो हेलो सलाम। हेलो, शायदि कॉल में कोई इशू थियो आहे। जी अरबाब तव्हां ॻाल्हि कयो। उहा बाक़ी जनम ते उन खां पोइ सिहत खातो छाछरे अस्पताल ते का DHO या MS पारां का नोटिस या DG पारां का नोटिस का शइ कोन्हे को। इहे हर आए ॾींहुं वाक़िया थियनि था, थर में ॿार छो था मरनि, छाजे करे आहे का कोन्हे। उन खां पोइ वहम जो जेको हुते आहे अस्पताल में हुन में 2 महीननि खां उहो कमिरो बंदि हुयो। जॾहिं उहो कमिरो कल 3 ॾींहं 2-3 ॾींहं खोलियो आहे त उते बाक़ाइदा अंदरि नांग निकितो आहे। इहा त छाछरी जी सिविल अस्पताल जो हाल आहे। ऐं उन खां पोइ डॉक्टर हुते आहिनि, 30 खां 35 डॉक्टर आहिनि, पर पघारूं हुतां खणनि था, पर अचण जे लाइ तयारु कोन्हे। पंहिंजी अस्पतालनि खे टाइम ॾियनि पिया, पघार माना छाछरे खणंदासीं, पर पंहिंजी प्राइवेट अस्पतालनि खे टाइम ॾियनि था, पर हुते माना छाछरे अस्पताल अचनि। छाछरे में ख़ासि करे छा थो थिए, 3.5 लख आबादी जो शहर आहे। उन खां पोइ नंगर तालुको बि छाछरे में, उहा माण्हू नंगर वारा माण्हू बि छाछरे अचनि था, ॾाहली तालुके वारा बि छाछरे अचनि था, 300 किलोमीटर पंधु करे छाछरे पुॼनि था। छाछरे वारा वरी छा था कनि, अस्पताल वारा रेफर या मिठी कनि या हैदराबाद, उहो वरी 100 खां 150 किलोमीटर पंधु करे वरी मिठी वञे, जेसिताईं माण्हू वीचारो विच रस्ते में मरी थो वञे। ऐं सहूलियत कोन्हे को, अस्पतालनि जे लाइ हर करोड़ रुपया फंड वञे थो, दवाउनि जो केरु खाए थो? दवाऊं त हिंद पोइ दफ़े उमरकोट ज़िले में बाक़ाइदा दवाऊं त ॿार वारी ते जॾहिं हुनजी 4 महीना 5 महीना डेट पई आहे, ग़रीबनि खे ॾियण जे बजाए हुननि वारी में दवाऊं उछले छॾियूं आहिनि। ऐं उन खां पोइ डॉक्टर मुख़्तलिफ़ जेके हुते आहिनि उहे हफ़्ते में 1 ॾींहुं 2 ॾींहं अचनि था, केरु पुछण वारो कोन्हे को, हुनखे केरु चवण वारो कोन्हे को। ऐं बाक़ाइदा मंथलियूं उते वञनि थियूं, वॾे वॾे माण्हुनि खे ॾियनि था, उहे छा था कनि, पर पघार उतां खणंदासीं, ड्यूटी कोन कंदासीं। उन खां पोइ ताज़ो वाक़ियो हींअर तव्हांजे साम्हूं पंहिंजो मिठी ज़िले में जेको आहे MS गपत जे करे 2 नौजवान फौत थी विया। उन्हनि जे वीचारा माण्हू उन्हनि जा फौत थिया, MS उन्हनि जे ख़िलाफ़ पियो ॻाल्हाए। उहो MS आहे जे सरजीला मेमण जे कमरे में शराब निकिती, जज जॾहिं छापो हुयो त उन वरी छा कई, उन मां ई सिहत ठाहे ॾिनईं, इहो शराब कोन्हे इहो सिहत आहे। उहो MS थरपर करे ज़िले में लॻो आहे। थर जा माण्हू अॻे परेशान, वरी जेकॾहिं अहिड़ा ज़ालिम जेकॾहिं MS असांखे थर में ॾिना विया त थर जे माण्हू जो छा थींदो? असां चवंदासीं हिन MS खे बदिली कयो हुजे। 2 नौजवान जी जान वई आहे ऐं उहे मासूम ॿार वीचारा मरनि पिया, उन्हनि ते को ध्यानु कोन्हे को। अहिड़ो करप्ट MS असांखे थर मोकिले, एॾा ऑफिसरनि खे वापसि असांखे अहिड़ो माण्हू ॾिनो वञे, असां थरवासी हूअं बि जेको आहे घणा ई परेशान आहियूं, पर अहिड़नि माण्हुनि खे असांखां ज़ालिमनि खां बचायो वञे। सो इहे छाछरे जी तव्हांखे ही सूरत हाल ॿुधाईसीं। इन खां पोइ असांजा MNA MPS साहिब जेको आहिनि उहो को हुते ॻाल्हाइण बसि 5 साल कोटा पंहिंजा वोट वठण आया, वोटनि खां पोइ केरु ज़ाहिर कोन्हे। छो तव्हांखे हेॾो सॼो माण्हू वोट ॾियनि था ऐं उन खां पोइ तव्हांजो कमु आहे असेंबली वञे उन माण्हू जी मालिकी कयो, उनजी हक़ जी ॻाल्हि कयो, उनखे सिहत जी सहूलियत, पाणी जी तालीम जी सहूलियत ॾियो। वोट वठो था, बाक़ी माण्हू जी ख़िदमत न आहे करणी। सही सही, काफ़ी इहे हूंदा आहिनि इन हवाले सां। जीअं तव्हां ॾिसो त थर त वाक़ई एतिरी हवाले सां थर जो काफ़ी इशूज़ हर वर्ग तालीम जा, मतलब जेके बि इंसान ज़ात जा बुनियादी हक़ आहिनि उहो थर में आसानी तरीक़े सां ईज़ी अवेल नथा करे सघनि। पर ॾिसो हाणे महांगाई जी जीअं मूं पहिरीं बि ॻाल्हि कई त हाणे ॾिसो अटो सॼी सिंध में महांगो, काफ़ी सॼी उन ते छा चवंदव?
ॻाल्हि आहे त पोइ मतिलबु में 1300 रुपया अटो मण हुयो। हींअर तव्हांखे माना ई सम्झ डबल थी आहे। कहिड़ी शइ ते ॻाल्हायूं? गे ते ॻाल्हायूं, जेको गे 150 मिलण वारो अॼु 300 में मिले पियो आयल ऐं गे। उनखां पोइ अटो जेको 1300 मण, जेको 40 खां 42 मिलण वारो अटो अॼु किथे ॿाराड़ी में, हिते जेकॾहिं शहर में 75 रुपया हले पियो त ॿाराड़ी में किथे 90 या किथे 100 रुपया हले पियो अटो। गवर्नमेंट जो को हुन ते कान थो करे भई गवर्नमेंट जो अघु आहे 50 रुपया, 50 में केरु ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को। चकी फैक्ट्री खे जेकॾहिं अटो सिंध हुकूमत ॾिए थी उन चकी वारनि खे, हू चवंदा असांखे 6 साल पुराणी कणक पिया ॾिनी, माना 6 साल पुराणा। उनमें वरी छा कयो अथनि, उनमें वारी मिलाई अथनि मण खे 2 मण करण जे लाइ बाक़ाइदा। उनमें जेकॾहिं 50 कटा सही था मोकिलनि, 50 कटा बाक़ाइदा मिटी मिल मोकिले भाई हीउ वठो। उहो चकी वारनि जो अलॻि। चकी वारनि खे जेकॾहिं कणक तव्हांखे 50 मण मिले थी त तव्हांजो फर्ज़ु आहे ऐं उन में घटि में घटि सस्तो अटो ॾियो। अघु साॻियो ई आहे। अघु 2800 खां हिते शहरनि में हले पियो, ॿारड़नि में किथे जेको आहे 80 रुपया किलो, किथे 90 रुपया किलो आहे। खंडु जेको आहे हिते जेकॾहिं शहरनि में 50 रुपया किलो हले पई ऐं ॿाराड़ी में तव्हां वञो त उते 110 रुपया 100 रुपया, माना हीअ रेट फिक्स कोन्हे। नंढा नंढा दुकान आहिनि उहे उनखां डबल पिया विकिणनि। ये त ख़ासि करे मां स्कूल में कापी विराइण वियुसि, उते 60 रुपया वारी कापी हैदराबाद में मिले, उते ॿाराड़ी में जेको 60 रुपए जी मिले पई। त गवर्नमेंट डीसी वेठा आहिनि उमरकोट में या मथर पार्कर में या मुख़्तलिफ़ ज़िलनि में, हुननि जो कमु आहे हुननि कंहिं कंट्रोल त कयो न। का शइ हिननि जे कंट्रोल में कोन थी अचे। सिंध हुकूमत जो सीएम मुराद अली शाह वेठो आहे त उनजो कमु आहे अटो ते कंट्रोल कयो न। जेकॾहिं पंजाब में अटो पियो आहे 1600 रुपया मण, सिंध में जेको आहे अटो 3000 रुपया 3500 रुपया मण पियो हले, 80 खां 90 रुपया किलो पियो हले। ग़रीब माण्हू 2 किलो जंहिंजे घर में अटो लहणो, जंहिंजी दिहाड़ी 200 रुपया हुजे, उहो खंडु वठंदो, अटो वठंदो, गे वठंदो, खीर वठंदो, छा वठंदो? महांगाई जीअं माण्हू जो घर में गुज़र सफ़र जेके 10,000 थींदो, हींअर 20,000 में कोन थो थिए। ऐं हो सिहत जी सहूलियतूं ही तव्हांजे साम्हूं लॻियूं पियूं। महांगाई माना ई सम्झ माण्हू जो विरहा करे छॾिया। हिकिड़ो त किरोना आई, माण्हू जो किरोना जे करे कारोबार वीचारनि जा तबाह थी विया। उनखां पोइ जेको आहे हीअ जेको हुकूमत जेको आहे कंहिं शइ ते कंट्रोल ई कोन थी करे। भई कणक त मुराद अली शाह जो कमु आहे न, असांजी सिंध जी पैदावार आहे ऐं उनखे तव्हां कंट्रोल कोन था कयो। पोइ तव्हां हणो था वफ़ाक़ ते सही, वफ़ाक़ असांखे कुझु अरड़ी तरमीम खां पोइ त सूबा ख़ुदि मुख़्तियार आहिनि। सूबनि जो कमु आहे शइ ते कंट्रोल कनि। मिनिस्टर वेठा आहिनि, राति जो जेको आहे उन्हनि खे पंहिंजो खुराक मिले बि पाण कढ़ाइनि होटलुनि ते खाइनि, पर ग़रीब माण्हू परेशान आहिनि। अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम जी। केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा? जी अब्दुल रज़ाक राइमो गोठ लेड़का खां ॻाल्हायां पियो। अव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह बनाइण में जी छा चवणु चाहींदो? कीअं पियो लॻे प्रोग्राम अॼु जे हवाले सां, जे टॉपिक जे हवाले सां? प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे। असां ॾिसंदा रहंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम। ऐं असांजो अरबाब साहिब सां ॻाल्हाइण, अरबाब साहिब जेका असांजे थरपारकर लाइ जेका कमु करे पियो ऐं उहो सारा जेको अमल आहे, ऐं अरबाब साहिब जेके दोस्त तनक़ीद कनि पिया ऐं हू बि असांजे पंहिंजा आहिनि, लेकिन हुनखे अलाह साझा ॾींदो। ऐं अरबाब साहिब जी सिफ़न बि थरपारकर जे खिदमत में अरबाब साहिब साथ ॾींदा। महिरबानी, थैंक यू सो मच। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। ॾिसो इहा ई इंकरेजमेंट हूंदी आहे। अरबाब हिकु ज़रूरु मूं जीअं पहिरियों बि अरबाब चाहे पंहिंजी लाइफ स्टाइल चेंज बि करे सघे पियो, चाहे कोशिशि करे थर खों निकिरी करे वॾे वॾे शहरनि में रही बि सघे पियो, पंहिंजी लाइफ स्टाइल चेंज करे। लेकिन इंसान ज़ात अलाह सां हिकिड़ो अहिड़ो अहसासु पैदा कयो आहे उन में त इंसान जी मदद कंदो। दुनिया में असां हिक ॿिए जी हेल्प करण लाइ आहियूं ऐं अलाह खे यादि करणु आहियूं। उन सां गॾो गॾु ॾिसो त अरबाब जे वक़्तु तव्हां केॾा ॾुख थर वासियुनि में ॾिसो था त उन्हनि खे तालीम कोन्हे, उन्हनि खे सिहत कोन्हे, उन्हनि खे खाइण लाइ कोन्हे। असां जेके शहर में रहण वारा वस वारा माण्हू पोइ बि चवंदा आहियूं त असांखे हीअ शइ जी कमी आहे, हीअ शइ मूं वटि कोन्हे। ऐं वॾे वॾे होटल्स में जेको मानी नथो खाए सघां, मूंखे मूं वटि नंढी गाॾी आहे त वॾी गाॾी हुजणु घुरिजे, मूं वटि हेड़ी बाइक आहे त मूंखे अञा बहितर क़िस्म जी बाइक हुजणु घुरिजे। त तव्हां हेॾे हेठि त निहारो, हिन पासे बि त निहारो, जेतिरी जे हाल में तव्हांखे आहे त शुक्र करणु घुरिजे। डबल ट्रिपल उन हवाले सां त सभु को सिहत जे हवाले सां त ॾिसो त जेकी माण्हू ईअं रोडनि ऐं रस्तनि में ॿारनि ते जेके पंहिंजा बच्चा ॾिननि थियूं, त उन्हनि हवाले सां बि ॾिसो त ख़ासि हुते अॼुकल्ह लग्ज़री जेके प्राइवेट हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि में असां पंहिंजे जेके आहिनि ट्रीटमेंट करायूं था, हिन सभु करायूं था, त शुक्र कयो अलाह को वधो। अक्सर तौर ते त मूंखे काफ़ी हुते नौजवान जेके आहिनि मायूस नज़र ईंदा आहिनि, चवंदा मुंहिंजी ज़िंदगी इलाही ठप थी वई आहे, डम थी आहे, मुंहिंजा वालिदैन मुंहिंजो चयो नथा वठनि, या मूंखे इजाज़त कोन था ॾियनि, या मूंखे परमिशन कोन था ॾियनि। त पोइ बि शुक्र कयो तव्हां बहितरीनु ज़िंदगी जेको गुज़ारो था। जेतिरो अलाह साईं को शुक्र कंदो, अलाह साईं को तौबा ताइब थींदो, त उहा शइ तव्हांखे डबल ट्रिपल ते थी वेंदी। ऐं कोशिशि कयो जेको तव्हांखे आहे उन में ॿियनि खे ॾियो, कंट्रीब्यूट कयो, जीअं अरबाब कनि पिया। जी अरबाब छा चवणु चाहींदो इन सॼी ॻाल्हि ते? हाणे सिहत जे हवाले सां उमरकोट में सिविल अस्पताल 35 करोड़ मां शुरू थी आहे, 85 करोड़ ते उहा अस्पताल पहुची वई आहे, पर अस्पताल अञा ताईं खुलण जो नालो कोन थी वठे। सॉरी टू इंटरप्ट, हिकिड़ी कॉल आहे, मां वरी कॉल रिसीव करे वठां। हेलो अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थिए। पर नाज़रीन हीअ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन ॿुधाईंदी हलां त जेके
ल्यू जेके तव्हां ज़बरदस्त क़िस्म जा लातादाद इनाम 1 करोड़ हासिल करे सघो था त कंहिं बि जेके नंढा नंढा प्रोमो पैक आहिनि जंहिंमें तक टाइगर गाला ज़ीरा ऐं उन सां गॾोगॾु बेकरी नान खटाई इहे सभु हिननि में मौजूदु आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो जॾहिं बि तव्हांखे इनाम निकिरण जी सूरत में जेको रैपर आहे उहो तव्हांखां वापसि वठी वेंदो छो त तव्हांजो कोड उन जे बैक साइड ते लिखियलु हूंदो त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं सां गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि चुबा आहिनि सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाहे है कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से जीअं तव्हांखे ॿुधायो त ल्यू ताउन कयो ल्यू तव्हां सभिनि लाइ खणी आयो शानदार क़िस्म जा ऑफर जेके घर वेठे तव्हां करोड़पति बणिजी सघो था हिकिड़े सिंपल जो स्टेप सां ल्यू जो को बि नंढो प्रोमो पैक वठी ईंदा उनजे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो चमकीलो पोर्शन हूंदो उनखे स्क्रैच करे हिकिड़े ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा ऐं नंबर ॿुधाईंदमि 0316722525 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी पोइ उहो ई कोड जेको तव्हां सिल्वर कलर जे पोर्शन ते स्क्रैच कयो उन में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणण जो हिकिड़ो मौक़ो हासिल कयो इन सां गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाहे आहे जिते असां बहितरीनु शबनम सहर मौजूदु आहिनि हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ जी मूं चयो त बहितरीनु आवाज़ क़िस्म जी आवाज़ त हलूं था उन ॾे असांखे हींअर मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी कॉल आहे पहिरियों कॉल रिसीव करे वठूं। हलो सलामु हेलो हेलो अस्सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? वॾनि छा पियो ॻाल्हायां? जी जी अव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेराण में ऐं कहिड़े शहर खां? असांजो अॼु खेसिया जे नाले सां जी छा जी जी कहिड़े ज़िले में? हीअ टंडोले यार ज़िले में तलको झंडोमरी में। ठीकु आहे तव्हांखे भलीकार तव्हां प्रोग्राम सुबुह मेराण में जी छा चवणु चाहींदो? प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे ॾिसूं पिया साईं जिन अरबाब साहिब बि वेठा आहिनि। जी जी बिल्कुलु हा उन्हनि हिकिड़ो अटे जी खंड जे बारे में ॻाल्हायो त तमामु महांगो आहे। सही सही जी बिल्कुलु हा त उनजा त वरी ॾिसो न त जेको DAP 4500 रुपया बोरी थी वई आहे यूरिया 2000 रुपया बोरी थी वई आहे त इन जे हिसाब सां कणिक त महांगी थींदी न कणिक महांगी थींदी त ॾाढो महांगो थींदो जॾहिं ही असांखे रिलीफ कोन ॾींदा भाण में ॿिज में कलर में न ॾींदा त पोइ इहे ई हालतूं पैदा थींदियूं न। सही था चओ। हा जेकॾहिं असांखे हाणे जेका बोरी जेका हुई 3200-3300 DAP सां हींअर 4500 रुपया आहे सही ऐं यूरिया जेका हुई 1200-1300 रुपया सां 1800-1900 रुपया थी वई आहे। सही ॿियो छा चवणु चाहींदव? कणिक जो रेट ई मथे कंदा त माण्हू कणिक आबादगार खाइण छॾे ॾींदा। सही काफ़ी ॿिया बि कणिक मां पोइ बचत आबादगारनि खे कोन थींदी ऐं जेकॾहिं कणिक ही गवर्नमेंट महांगियूं कंदियूं त लाज़मी अटो बि महांगो थींदो। सही सही था चओ ॿियो कुझु चवणु चाहींदो? साईं जिन जेको ॻाल्हायो पिए त अटो महांगो थी वियो आहे या खंडु महांगी थी आहे त हिननि शयुनि ते ख़र्च पियो थिए गवर्नमेंट जेका वफ़ाक़ जी गवर्नमेंट आहे को बि सब्सिडी ॾिए कोन पई ज़मीनदारनि खे न बिजली में न बोरिंग में सब्सिडी ॾिए थी। सही सही ठीकु आहे वरी वॾी महिरबानी थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो पर हलूं था पहिरियों गीत ते पोइ बाद में वरी भला अरब साहिब तव्हां छा चवंदो हीउ जवाबु ॾियो असांजी सिंध जो जॾहिं टमाटो लहे थो बसर लहे थो असांखे आबादकारनि खे उहो हक़ पंहिंजो नथो मिले। अॼु तव्हां टमाटा ॾिसो जॾहिं टमाटो सिंध जो को लथो त टमाटो 400 रुपया 500 रुपया किलो हलियो बसर छा रेट हली अॼु सिंध जो टमाटर ऐं बसर लथो आहे त रेट छा थी वियो आहे। इहा ॻाल्हि हिन जे मञूं था त वफ़ाक़ जो कमु आहे त सब्सिडी भाण में ॾे वफ़ाक़ नथी ॾे पर हिननि खां जॾहिं कणिक रेट अघु वरितो वियो ओॾी महिल कणिक जो रेट छा हुयो ओॾी महिल हिन खां वरितो वियो 1200 खां 1300 रुपए में कणिक वरिती वई आहे। अॼु उहो अटो जो कणिक जेको आहे उहो अटो माना विके पियो 3000 त माना ज़मीनदारनि खे त कणिक जो बि अघु त मिलियो त कोन हो न भाण वाक़ई हिननि महांगो वरितो ज़मीनदार जॾहिं असांजो सिंध जो फसल लहे थो उहो कहिड़ो फसल सिंध जो लहे थो त माना सिंध जे आबादकारनि खे उहो ॿाहिरि जी एक्सपोर्ट बंदि था करे छॾनि। हींअर बसर जॾहिं वियो पिए ज़्यादातर एक्सपोर्ट खुलियल हुई जॾहिं सिंध जो बसर लथो त ॿाहिरि एक्सपोर्ट बंदि करे छॾी ॿियनि सूबनि जे लाइ तव्हां एक्सपोर्ट खोलियो था सिंध जे माण्हुनि जे लाइ सिंध जो आबादगार वीचारो ॾींहं ॾींहुं पोइ हिते वञो पियो हिकिड़ो त सैलाब पोइ दफ़े जेको असां वटि उमरकोट में ख़ासि करे मिपखा ज़िले में आयो ऐं उन जेको आहे डिवीज़न में पूरो करे छॾियो माण्हू वीचारा हिन दफ़े कणिक आबाद कोन कणिक केतिरी लॻाए बि कोन सघियसि पूरो ॿनियूं माण्हुनि पाणियूं भरियूं पियूं आबादगार खे मञूं था त उहो शइ हुनजो अघु डीज़ल महांगो आहे ट्रैक्टर जी खेड़ी जेको 800 में हूंदी अॼु उहा 2000 में थिए थी आबादगार बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे आबादगार खे जेकॾहिं कणिक पंहिंजो भाण सस्तो मिलंदो ऐं डीज़ल सस्तो हूंदो त आबादगार सस्तो पोखींदो सस्तो मिलंदो पर आबादगार खे जेॾी महिल फसल लहे थो ओॾी महिल हुनखे रेट उहो नथो मिले। असांजे सिंध में हींअर ख़ासि करे माण्हू जेको आहे कमंद जाम लॻायो कम जो रेट किरियो त माण्हू वरी हाणे फ्रूट ब्रूट हलाया विया आहिनि पर टमाटा बसर जॾहिं असांजो सिंध जो लहे थो त सिंध जे आबादगार खे उहो हक़ नथो ऐं मिलणु खपे
ऐं इहा असांजी पॉलिसी हुजे त सिंध हुकूमत घटि में घटि वफ़ाक़ सां ॻाल्हाए त जॾहिं सिंध जो फसल लहे थो त मुराद अली शाह कमु आहे त हुन वफ़ाक़ सां ॻाल्हाए सिंध जो जॾहिं फसल लहे थो त ॿाहिरि एक्सपोर्ट तव्हां छो था बंदि कयो ॿाहिरि एक्सपोर्ट खोलंदी तॾहिं रेट हाणे बसर पियो हींअर 12 रुपए किलो कुंडरी मां गाॾियूं जेके खणी वञनि थियूं त गाॾी जो किरायो बि कोन थो निकिरे बसर जो टमाटर जो गाॾी जो किरायो बि कोन थो निकिरे ऐं टमाटा थेली में भरियो उते सड़िया विया आहिनि पर सिंध जे आबाद करण सां ॾाढो वाक़ई ॻाल्हि मञूं था त इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त यूरिया जेकॾहिं भाण घटि कंदा त आबादगार बि घटि कंदो पर आबादगार जॾहिं फसल लहे थो कणक जो रेट उहो कोन थो मिले। चलो शबनम रहनू था जी शबनम हींअर असांखे कहिड़ो गीत ॿुधाईंदा था? जी हाणे असां गीत ॿुधाईंदासीं सदको वञे एॾा ॾुख छो ॾींदो आहे। हा जी 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 ज़रूरु ज़रूरु जी जी हिकिड़ो गीत जेको आहे एॾो बहितरीनु अचे कहिड़ो मूंडे थको आहीं तूं ख़बर आ मूंखे वॾो पको आहीं तूं अचे कहिड़ो मूंडे थको आहीं तूं ख़बर आ मूंखे वॾो पको आहीं तूं मिंथु इलाज कयां पोइ बि ॾींदो आहे सदको वञा एॾा ॾुख छो ॾींदो आहे सदको वञा एॾा ॾुख छो ॾींदो आहे सदको वञा सदको वञा एॾा ॾुख छो ॾींदो आहे। साल 6 महीने चक्कर थोड़ी पतो नाहे सरी वेंदी तुंहिंजी आखी साल 6 महीने चक्कर थोड़ी पतो नाहे सरी वेंदी तुंहिंजी आखी मुझे कॾहिं ना तूं त सोचींदो आहे सदको वञा एॾा ॾुख छो ॾींदो आहे सदको वञा एॾा ॾुख छो ॾींदो आहे सदको वञा सदको वञा एॾा ॾुख छो ॾींदो आहे। तुंहिंजे लाइ मसइलो मूंडे अचण सिंध फतेह करण अथई मूं सां मिलण तुंहिंजे लाइ मसइलो मूंडे अचण सिंध फतेह करण अथई मूं सां मिलण पर रही ख़ुशि ख़ुशि कीअं तो थींदो आहे सदको वञा एॾा ॾुख छो ॾींदो आहे सदको वञा एॾा ॾुख छो ॾींदो आहे सदको वञा सदको वञा एॾा ॾुख छो ॾींदो आहे। मुस्तफ़ा कोराई तोखे सारे थोरोई खून जा गोढ़ा पीरे हारे थोरोई मुस्तफ़ा कोराई तोखे सारे थोरोई खून जा गोढ़ा पीरे हारे थोरोई किस्मत पंहिंजी ते वेही सोचंदी हाँ सदको वञा एॾा ॾुख छो ॾींदो आहे अचे कहिड़ो मूंडे थको आहीं तूं
ॾींदो आहे जबरदस्त जबरदस्त। अच्छा चलो भला शबनम को थोड़ा पुछां त सही त हिननि जो पसंदीदा अॼु बहार जी जेके मौसम अचे त हिननि जो गुल कहिड़ो आहे फेवरेट? शबनम कहिड़ो गुल वणंदो आहे तव्हांखे? जी गुल त सभई सुहिणा आहिनि लेकिन गुलाब जो गुल सभ खां सुठो आहे। द रोज़ ऑफ किंग माना रोज़ ऑफ फ्लावर जेको सभिनि गुलनि जो जेको बादशाह उहो किंग आहे। तव्हांखे भला कहिड़ो वणंदो आहे? तव्हां उहे मुश्किलनि सां गुल ॾिसंदा आहियो, ॾिसी करे उते ई पटंदा आहियो। भला तव्हांखे को गुल वणियो हूंदो कहिड़ा गुल वणंदा आहिनि तव्हांखे? गुल हाणे सभई वणंदा, ॾिसो हाणे कहिड़ो गुल ॾिसिजे, साम्हूं रखिया पिया आहिनि, हर गुल हर क़िस्म आहे, पर दिलि खे सभु गुल वणनि पिया। हर रंग जेको ॾिसो अलाह साईं जी कुदरत किथे ख़लक़ कयो त हर रंग जेके हर पखियुनि परिंदनि में बि कहिड़ा सुठा लॻनि। इंसान चवंदा न गुलाब जो गुल माना छा चइबो, वाह गुलाब जा केतिरा रंग आहिनि, ॻाढ़ो नीरो पीलो साओ गुलाबी कारो। अच्छा अच्छा शबनम तव्हांखे भला कहिड़ी सिंगर बहितरीनु वणंदी आहे जेको तव्हां अक्सर चवंदा आहियो सिर्फ़ु इन सिंगर जा ई गीत ॿुधा जॾहिं आउं वांदी हुजां या अकेले? जी सिंगर त माशाल्लाह तमामु सभु सुठा आहिनि, सभु सुठी महिनत कंदा आहिनि, लेकिन असांखे मैडम नूर जहान, मैडम आबदा परवीन, अदी सनम मारवी इहे सभु तमामु सुठा लॻंदा आहिनि। मैडम हुमेरा जिन्ना वाह बसि हाणे उहो सभिनि खे माना इहे सभु ख़ुशि करे बाक़ी बहितरीनु नाला बहितरीनु बहितरीनु जेके अकीरम सिंगर। पर हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते पोइ कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन प्रोग्राम सां जीअं ताबन कयो आहे ल्यू तव्हां सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर, इहे सभु जेके इनामात मौजूदु आहिनि ऐं ॿुधाईंदी आहियां तक टाइगर काला कैंडी ज़ीरा ऐं हुन सां गॾोगॾु बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में त पंहिंजो पसंदीदा को बि प्रोमो पैक वठी ईंदा ऐं उन में जीअं तरीक़ेकार ॿुधायो उन में सिलेक्ट करिजे पोर्शन खे स्क्रैच करे ऐं इन नंबर ते जस्ट मिस कॉल जी सूरत में तव्हां एॾा लातादाद इनाम खटे सघो था। त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, पंहिंजो पसंदीदा को बि प्रोमो पैक वठी अचो ऐं लातादाद इनाम हासिलु कयो। ऐं हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो, उस सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो ल्यू बिस्किट जीअं तव्हांखे ॿुधायां त ल्यू बिस्किट जो को बि जेको पंहिंजे पसंदीदा जेके बि फ्लेवर्स अवेलेबल आहिनि उहे वठंदा, पर जेके जॾहिं तव्हांखे इनाम निकिरंदो त इनाम निकिरण जी सूरत में उहो रैपर्स तव्हांखां वापसि वठिया वेंदा, छो त जेको जॾहिं तव्हांजो इनाम निकिरंदो जेको उहो सिल्वर कलर जो पोर्शन जेको कोड हुयो उहो कोड जे ज़रिए तव्हांजो इनाम निकिरंदो कुरान जे ज़रिए। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणण जो हिकिड़ो मौक़ो शानदार क़िस्म जो हासिलु कयो। ऐं सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। अच्छा बाबू यकीननि तव्हां केतिरी कोशिशि जाकुर कई आहे, तव्हांखे छा थो लॻे थोरो सम्झाइज़ करे मूंखे ॿुधाईंदो त तालीम सिहत इहे सभु जेके मसइला आहिनि केतिरे हद ताईं तव्हांजी जेके कोशिशूं कामयाबु थी सघनि थियूं, एतिरा इशूज़ एतिरा तव्हां सां गॾु जेके ॿिया बि जेके आवाज़ आहिनि कटजी जी इन शइ ते एहतजाज कनि था कोशिशि कनि था, तव्हांखे छा थो लॻे? बिल्कुलु तॾहिं कोशिशि कयो, हमेशह हिकिड़े माण्हू वटि हूंदी आहे जेको मुल्क जो वज़ीर आला हुजे या हुन खां वॾी सपोर्ट हुजे त उहो कुझु थी सघे थो मसइलो जल्दी हल थिए। जीअं असां उथंदासीं सोशल मीडिया तव्हां साम्हूं आहे, टीवी चैनल्स आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहनि ते तव्हां आवाज़ उथारियो, गॾु थियो ऐं इनशाला इहे शयूं मूं कामयाबियूं कयूं आहिनि। मूं पंहिंजे ॻोठ खां ई शुरूआती कई आहे, मूं 7 सालनि खां पोइ वॾे न माना विड़ी 7 सालनि खां पोइ 2012 खां मुंहिंजी वेड़ हुई, 2016 में उस्ताद वठी आयुसि, उहो बि सेक्रेटरी साहिब मूंखे। त कोशिशि इहा ई माण्हू कोशिशि करे कॾहिं बि कोशिशि बिल्कुलु आहिनि ऐं इनशाला जी मुंहिंजी जेको इहे कल्ह खां पोइ जो गोसरू उस्ताद जे ख़िलाफ़ु मूं लिखियो आहे ॾिठो आहे त सभिनि में थोरो पइजी वियो आहे ऐं घणा उस्ताद हाणे मुंहं ते जेको रुमाल ॾेई पंहिंजे MP MN सां गॾु घुमनि पिया उन पोइ तस्वीर ते छिकिजनि। उस्तादनि जो कमु न आहे त तव्हां जेको आहे इलेक्शन में वञो, उस्ताद जो कमु आहे पंहिंजी ड्यूटी करे उन खां पोइ कुझु बि करे थो कारोबार करे थो, पर सियासत में उस्ताद जो इंटरफेयर न आहे। कंहिं सियासत सां गॾु उस्ताद खे वेहणो ई कोन्हे, जेकॾहिं उस्ताद वञी सियासतदान सां वेहंदो पोइ असांजा ॿार छा पढ़ंदा, उहो त पोइ सियासी ॻाल्हियूं हूंदियूं, उहो सियासी सोच हूंदी हुनजी। उस्ताद जो ॿार पंहिंजो ॿार शहर में हींअर हाई कोर्ट जो बाक़ाइदा आर्डर आहे त पंहिंजा उस्ताद बि पंहिंजा ॿार सरकारी स्कूल में दाख़िल कंदा, जेकॾहिं उस्ताद पंहिंजा ॿार जेकॾहिं दाख़िल कंदासीं प्राइवेट स्कूल में पोइ हुन उस्तादनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी। बाक़ाइदा हींअर कराची हाई कोर्ट जेको आहे इहो लेटर जारी कयो आहे। त इनशाला इहो कोशिशूं असां कयूं पिया ऐं मुंहिंजो थर जो नौजवान उथी पियो हाणे मूंसां गॾु आहे ऐं असां इनशाला इहो जल्द जेको आहे कामयाबी पाणे ताईं जॾहिं हुकूमत वटि जॾहिं असांजो एॾो प्रेशर आहे त असां एॾा एहतजाज एॾा धरना कंदासीं, जॾहिं आवाम गॾु हूंदी त आख़िरी मजबूर थी वेंदा। ऐं वरी बि अॼु हुन उस्तादनि खे पैगाम थो ॾियां, एतिरा साल तव्हां न विया आहियो, उहो तव्हांजो मक़सदु हाणे थर जो नौजवान उथी पियो आहे, सोशल मीडिया ते तव्हांजो फोटो चढ़ंदो, उनखां पोइ तालीम खातो तव्हांजे ख़िलाफ़ु कार्रवाई कंदो, पघारूं बंदि थींदियूं, मुश्किलूं ईंदियूं, उनखां बहितर इहो आहे त पंहिंजी ड्यूटियुनि ते वञो ऐं ॿार पढ़ायो।
तव्हां पंहिंजा ॿार त प्राइवेट स्कूल में पढ़ायो था, पर हुन ग़रीब जो ॿार छो कोन था पढ़ायो तव्हां? ऐं उन्हनि ॻोठनि में तव्हांजी लख रुपया सवा लख तव्हां पगार खणो, तव्हां सम्झो असांजी गवर्नमेंट पगार कोन थी, पगार हुते ॻोठाणो ॾिए थो, उनजे टैक्स में तव्हांखे पगार साहिब, मिले थी। बाक़ी टैक्स जी सूरत में ही ऐं सरकारी वञनि ऐं मुलाज़िम पढ़ाइनि, ऐं असां आऊं ई सम्झनि था त माठ करे मूं जंहिं बि कम में हथु विधो आहे, पर इनशाला मुंहिंजी 2-3 साल लॻंदा ज़रूरु आहिनि, 5 महीना 8 महीना, पर इनशाला उन शइ तां कामयाबु थी वेंदो, ऐं कामयाबु थियो बि आहियां, इनशाला कामयाबु थी वेंदुसि। ऐं ॾिसो, तव्हां कॾहिं बि कंहिंजी का भलाई जे कम में मेहनत रायगा कोन वेंदी आहे। माण्हू बिल्कुलु। ऐं हिकिड़ी कॉल रिसीव कयां बाबा, पोइ कंटिन्यू कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम आदि, छा हाल आहे? ख़ुशि आहियो भेण? बिल्कुलु ठीकु ठाक भाउ मुंहिंजो, पंहिंजो तारीफ़ कराईंदा, केरु किथां खां? हा जी, मां मोहम्मद अनवर बलोच ॻाल्हायां थो कोटलीअ मां। ऐं मूंखे भली कार प्रोग्राम सुबुह में में जी छा चवणो? पोइ तव्हांजे प्रोग्राम में शामिल चाहियूं, तमामु ख़ुशी थी आहे। ऐं जेका अदीब जेको फनकार आहे उन सां मतिलबु पोइ चवणो आहे को पंहिंजे तरफ़ां को गानो ॿुधाए। ज़रूरु ज़रूरु चऊं था, तव्हां जेको पंहिंजे तरफ़ां पंहिंजी तव्हां गानो ॿुधाईंदी। थैंक यू सो मच, वरी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में। ॿियो कुझु चवणु चाहींदा? बसि वॾी महिरबानी, महिरबानी, वॾी ठीकु आहे महिरबानी। बुझावा, थैंक यू सो मच। उमेदु आहे त ईअं असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा रहंदव। त पोइ हणूं था, भला फरमाइश बि थिए त शबनम कुझु वॾा झुंगारे ॿुधाईंदव? जी बिल्कुलु, असां मैडम आबदा परवीन जो कलाम ॿुधाईंदासीं। जी। अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना, अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना, तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना, तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना। ये तमन्ना है कि आजाद तमन्ना ही रहूं, ये तमन्ना है कि आजाद तमन्ना ही रहूं, दिल मायूस को मानो से तमन्ना न बना, तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना, तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना। खूबसूरत अंदाज़, खूबसूरत आवाज़ में यकीनन इंसान थोड़ो चाहे। अच्छा रम, तव्हां कॾहिं कोशिशि कई आहे कॾहिं गीत गुनगुनाइण जी? को वक़्तु यकीनन तो मिलियो हूंदो को गीत गुनगुनायो हुजे? न कॾहिं बि कोशिशि न कई? पंहिंजे कमकार में हुयासीं, सही। जॾहिं उतां निकितासीं त पंहिंजे ॻोठ में जॾहिं तालीम जी शुरूआत करे निकितुसि, माण्हू चयो त भला पंहिंजे ॻोठ में खोली असां ॾे अच। पोइ लॻी वियासीं इन समाजी कम में, समाजी कम में निकितासीं त पोइ कॾहिं वञूं था सफ़र में त पोइ ज़रूरी आहे गाना गाड़ी में ज़रूरु ॿुधूं था, पर ॿुधंदे माण्हू गाॾी में वेंदो किथे थोरो किथे झुंगारींदा। सही, थोरो वक़्तु ईअं पर्सनली कोन। अच्छा, कॾहिं तव्हांखे छा थो लॻे त तव्हां केसि ताईं दूर अंदेशी ताईं, जीअं तव्हां चओ त महिनत विझी काफ़ी हद ताईं मूं कोशिशि कयो, केतिरे हद ताईं तव्हां लॻे थो त थर जे एतिरे मसइलनि मां इनशाला मुंहिंजा थर जा नौजवान मूंसां गॾु आहिनि, मूंखे कंहिं MNA MP जी को सपोर्ट जी ज़रूरत कोन्हे, ऐं न ई मूं कॾहिं का नौकिरी वरिती आहे, न ई कॾहिं को मूं उन्हनि खां को ॿ रुपया घुरिया आहिनि। अॼु बि मुंहिंजा भाइर जेके अॼु बि जेको आहे पंहिंजी महिनत कंदा, पंहिंजी मज़ूरी कंदा, अॼु बि मुंहिंजो वालिद साहिबु जेको आहे फ़ख़्र सां चवंदो पंहिंजो माल संभाले थो, ऐं पंहिंजी महिनत करे, ऐं जॾहिं महिनत करे ऐं इंस्टीट्यूट ते पहुची सघां थो, मुंहिंजा थर जा नौजवान हिते पहुची सघनि था, पर ऐं इनशाला हुनजे लाइ पहुचाईंदुसि हुननि खे। मूं जो कॾहिं बि इहो कोन सोचियो आहे त कोई हिकिड़ी ज़ात सां तालुक, मुंहिंजो हमेशह इहो कोशिशि थर में जेके ज़ातूं रहनि थियूं, मुस्लिम नान मुस्लिम, उनखे सभिनि खे गॾु खणी हलां, इनशाला हिन स्टेट ते पुॼायां। ऐं ही नौजवान मूंसां गॾु आहिनि, ऐं इनशाला इहो कमु करे वेंदुसि। थर में तालीम हेलो, अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम सलाम भाउ मुंहिंजा, पंहिंजो तारीफ़ कराईंदा, केरु किथां खां? मोहम्मद शाहिद थो ॻाल्हायां तखर खां। तव्हांखे भली कार प्रोग्राम सबब मेहरान में जी छा चवणु चाहींदो, कीअं पियो लॻे प्रोग्राम? वेलकम। मां अरबाज़ साहब खां इहा पुछणु चाहियां थो त थर जा स्कूल तमामु बहिरान आहिनि, छा वजह आहे? हिकु त छा तव्हां अरबाज़ साहब जो दौर हुयो, उन दौर में बि उन खां पोइ उहो त थर जो हुयो, स्कूलनि खे उतापियूं बढ़ायूं आहिनि। मां त काफ़ी जॻहनि ते जेको ॿुधण में अचे थो त हिननि जो पीपल्स पार्टी वारनि जा सालनि जा साल अन्न पियल उते गोदामनि में ख़राब थो थी वञे, थर जा माण्हू बुख ते वेठा आहिनि छा? बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तालीम जो छा हशर नशर करे छॾियो आहे, छा चवणु, छा तव्हां कुझु पीपल्स पार्टी वारा को कमु कनि था या बसि छड़ो अलाह जा आसिरे? ठीकु आहे, वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, यकीन अरबाब एतिरी देरि को जेके बि प्रोग्राम स्टार्ट थियो तॾहिं बि काफ़ी तालीम जे हवाले सां इशू सभु ॿुधाईंदा रहिया।
अच्छा छा जल्दी में को चारे तो पोइ प्रोग्राम जो वक्त पे जो पुराणी ते पहुतो आहे शॉर्ट में छा चवणु चाहींदो उन्हनि खे शार्ट में मुंहिंजो पंहिंजे थरवासनि जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे ऐं पंहिंजी ख़ासि करे पूरे सही। सिंध खे पैगाम आहे पंहिंजा ॿार पढ़ायो जेके सरकारी स्कूलूं पयूं आहिनि सरकारी उस्ताद नथा अचनि उन्हनि जे लाइ बाक़ाइदा कानूनी तरीक़े सां DA TA खे डायरेक्टर सेक्रेटरी खे दरख़्वास्तूं ॾियो जेकॾहिं असांजे सिंध में जेकॾहिं अहिड़ा 100 उस्ताद बि जेकॾहिं असां उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई करे वियासीं सॼो सिंध सुधरी पवंदो सिंध जो ॿारु असांजो ऐं पूरी कोशिशि इहा आहे त सॼे सिंध जो ॿारु पढ़े ऐं पढ़े पूरी दुनिया में पुॼे असांजी ॿारहड़ी जी तालीम पोइते पियल आहे शहर जो ॿारु माना दाख़िल जेकॾहिं प्राइवेट स्कूल में सही। कराए थो पर ॿारहड़ी में दाख़िल कराए बिल्कुलु। मुंहिंजी सॼी सिंध खे इहो पैगाम आहे त महिरबानी करे उथो ऐं ख़ासि करे पंहिंजी तालीम ते तवजो ॾियो तालीम जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि खे ॾेई महिरबानी वियासीं अरबाज़ साहब। त असां सभु कुझु सम्झो सिंध बिल्कुलु सही रोशन थी वेंदी महिरबानी असांजी। थैंक यू सो मच जी शबनम कीअं लॻो अची करे जी माशाल्लाह असांखे तमामु सुठो लॻो मेहरान टीवी में अची करे सुबुह मेहरान में ऐं असां मेहरान टीवी जी पूरी टीम खे ऐं पंहिंजी सिंध अमड़ खे उस्ताद बुखारी जो को बोल लिखियलु आहे मां ॿुधाइण थी चाहियां सही जल्दी जल्दी थोड़ो जल्दी ॿुधाईंदा शॉर्ट में वक्त हूअं त मिटीअ जी चपटी आहियां जीए सिंध त धरती आहियां हूअं त मिटीअ जी चपटी आहियां जीए सिंध त धरती आहियां सांगियनि सां गॾु साल गिरां मां विछड़ी व्यस्त वरसी आहियां हूअं त मिटीअ जी चपटी आहियां हूअं त मिटीअ जी ज़बरदस्त चपटी आहियां थैंक यू शबनम साहब वाह ज़बरदस्त थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में असांजे शामिल थियो तव्हां ॿिनी महिमाननि जी जीअं त नाज़रीन असांजे वक्त जो प्रोग्राम जो पुराणी ते पहुतो आहे ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो ल्यू बिस्किट जेको तव्हां सभिनी लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां घर वेठे तव्हां करोड़पति बणिजी सघो था सिंपल से तरीक़े सां ल्यू बिस्किट जो को बि प्रोमो पैक नंढो यानी टक टाइगर गाला कैदी बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई जो को बि पैक वठंदा उन पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उनखे स्क्रैच करे हिकिड़े ॾिनल नंबर ते नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722525 ते जस्ट मिस कॉल ॾींदा मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी उहो ई कोड जेको सिल्वर पोर्शन में तव्हां स्क्रैच कयो उन में एंटर करे करोड़पति ऐं लातादाद इनाम हासिल करे सघो था त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान जाइ आहे इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी मान खे ॾींदा इजाज़त तो में यादि अल्लाह हाफ़िज़